सलाम सलाम सुन, मुझे सिंध के सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। ना हो त पोइ तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था। ऐं अॼु दुआउनि में थोरो वधीक इज़ाफ़ो कंदासीं, छो त अॼु जुमे जो बाबरकत ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे, सुठो ॾींहुं आहे। सो जुमे जे ॾींहं ते इज्तिमाही दुआ कंदा आहियूं पाण। जुमे जी नमाज़ खां पोइ बि मुल्क ऐं क़ौम जी सलामती जे लाइ दुआ घुरिजो। ऐं जेकी बि परेशानियूं तकलीफ़ूं आहिनि, तव्हां असां सभिनी खे हूअं बि मुल्क में अॼुकल्ह जेको बाइताल हले थो, मुल्क जो ॾेवारो निकिरी चुको आहे। हर माण्हू पंहिंजे पंहिंजी जॻह ते परेशानी आहे, उन्हनि सभिनी जे लाइ दुआ ज़रूरु कजो। आऊं आहियां इरशाद जागीरानी ऐं मूंसां गॾु साथी मेज़बान आहे। अस्सलाम वालेकुम, आऊं आहियां परह सैयद। तव्हां सही था चओ बिल्कुलु त हर ॿियो माण्हू जेको आहे उहो चवंदा आहिनि पंहिंजी जान खां ई बेज़ार लॻो पियो आहे। के न के मसला हर माण्हू सां थियनि पिया, पर इहो ज़रूरु चवंदसि त जेके बि मसला असां सां थियनि पिया, पोइ कहिड़ो बि मसलो हुजे, गर्मी जो मसलो हुजे या असां पाण में विढ़ी रहिया आहियूं, झगड़ा वधीक थी रहिया आहिनि, त उहे सिर्फ़ु इन जी वजह सां थी रहिया आहिनि छो जो असां वटि महांगाई एतिरी वधी वई आहे। असां वटि हिकिड़ी चवंदा आहिनि न तबियत में बेज़ारी। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं असां अक्सर को बि कमु कंदा आहियूं त सेटिस्फिकेशन जेका आहे न उहा वॾी मैटर कंदी आहे। जेकॾहिं असां सेटिस्फाइड आहियूं, असांजो इनर पीस जेको आहे न उहो मेंटेन आहे, त असां हर शइ करे वेंदा आहियूं। पर जेकॾहिं असांजो इनर पीस जेको आहे उहो मेंटेन न आहे, असां जेकॾहिं बेज़ार आहियूं, असांजी तबियत में चिड़ आहे, त असां को बि कमु न करे सघंदा आहियूं। हाणे तबियत में चिड़ ख़बर अथव छो थी थिए? हिकु त तव्हां पॉइंट ॿुधाई त महांगाई आहे। ॿियो वरी छा आहे त असां वटि ॿाहिराड़ी में बि हाणे शहरनि में बि कलाकनि जा कलाक बिजली लोड शेडिंग आहे, जंहिंखां पोइ ज़ाहिर आहे माण्हू तबियत में चिड़चिड़ो थी वञे। छा त करे राति जो निंड नथी अचे, ॾींहं जो सुम्हे त ॾींहं जो निंड नथी अचे, सुबुह जो कम ते वञिणो आहे, त मतिलबु माण्हू करे त करे छा। अच्छा, ॿी वरी ॻाल्हि ॿुधायां त शहरनि में जेकी कराची जेका सूरत हाल आहे, उते वरी पाणी बि कोन्हे। जेकॾहिं गर्मी आहे, बिजली वञे थी, त गर्मी में छा करे माण्हू वेझे न भला, उहो वेझण जे लाइ पाणी बि कोन्हे। को मसइलो इहो आहे त माण्हू करे त करे छा। ॿाहिरि ख़बर अथव त शदीद क़िस्म जी उस आहे, सो उन उस खां बचाव त कजे ई कजे, पर कीअं कजे? गर्मी, बिजली नाहे, पाणी नाहे, गैस नाहे, छा छा नाहे असां वटि, कुझु बि नाहे। हाणे ईअं था चऊं त कुझु बि नाहे। नंढपण में जेको आहे सो पाण रांदियूं खेॾंदा हुआसीं, पोइ उहो खेल ख़तमु थी वियो, रांदि नारो। हाणे क़िस्मत जो खेल पाण सां शुरू थी वियो आहे। क़िस्मत जो अहिड़ो खेल आहे जो वेली वेल आहे, ऐं असां उनमें ईअं मुंझी विया आहियूं, असांखे का ख़बर नथी पवे। राति मूं पंहिंजी गैलरी मां ॿारनि खे ॾिठो पियो, ॿार रांदि पिए खेॾी, त मूं उन्हनि खे ॾिसी करे हिकिड़ी शइ नोट कई, सोची उन टाइम ते त यार केॾो इंजॉय पिया कनि, केॾो मज़े में आहिनि। हिननि खे इहा शइ ख़बर बि न हूंदी त महांगाई अरूज ते आहे, लाइट न आहे, पाणी न आहे, या ॿिया जेके बि मसला थी रहिया आहिनि दुनिया जा, या घर में जेके पेरेंट्स पाण में डिस्कस कनि था, के बि मसला आहिनि, उन्हनि खे ख़बर ई न हूंदो, उन्हनि खे अंदाज़ो ई न हूंदो। उन टाइम ते मूंखे महसूसु थियो त जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं हमेशह इहो ई चवंदा हुआसीं अलाह से असीं वॾा थी वञूं, पर हाणे इहा शइ माना महसूसु थिए त काश वरी उहे ई नंढपण अची वञे। अच्छा, वरी नंढे हूंदे जी वरी इहा बि ॻाल्हि हुई त जीअं तव्हां चयो न त दिलि चवंदी वॾा थी वञूं। पोइ वॾनि खे कॾहिं कॾहिं ॿाहिरि ॾिसंदा हुआसीं दोस्तनि सां गॾु, ऐं असां त वरी छोकिरा हूंदा हुआसीं, ॿाहिरि दोस्तनि सां बाबा खे, चाचा खे ॾिसंदा हुआसीं, घुमंदा फिरंदा हुआ, चांहियूं मानियूं टिकियूं बोतलूं पीअंदा हुआसीं। चयो वॾी लय में न वॾो कमु आहे, असांखे वरी दड़को ॾेई घर मोकिले ॾींदा, हलो हलो पुटु घर हलो। असां चयोसीं बाबा ख़ुदि मुख़्तियारी असां वटि कॾहिं ईंदी, पर जॾहिं पाण वटि ख़ुदि मुख़्तियारी आई आहे त पोइ ख़बर पई आहे त कुलनि ते ॿार बि अची विया आहिनि। महसूसु थियो आहे हाणे माना इहे जेके बोतलूं, चांहियूं ऐं मानियूं जेके टिकियूं हिननि खाधियूं पियूं होटल में, उहे ईअं न पए खाधियूं, उनजे लाइ माल हुयो, पैसो हुयो, ख़र्चो हुयो। ऐं हाणे एतिरो त ख़र्चो वधी वियो आहे जो कंहिं दोस्त खे सलाह नथा आणे सघूं त चांहि पीआरियूं तोखे। चांहि 80 रुपए जी आहे हिकिड़ी, कट 40 रुपया थी वियो आहे कराची में, सूरत हाल आहे। पर असल में कराची जे माण्हू जेके आहिनि उहे इन शइ में थोरा ख़्वार आहिनि। कराची जे माण्हुनि लाइ अक्सर इहो चयो वेंदो आहे त उहे महिमान नवाज़ न आहिनि, या असांखे मतिलबु उहा महिमान नवाज़ी नथा कनि जी ॻोठनि में हूंदी आहे। उनजो हिकिड़ो तव्हांखे वैलिड रीज़न ॿुधाईंदी हलां। वैलिड रीज़न इहो आहे त कराची में हिकिड़ो त ज़िंदगी एॾो फास्ट आहे, असां सभु पंहिंजनि कमनि कारनि में एतिरो मसरूफ़ हूंदा आहियूं त केर बि नथो चाहे त असां पंहिंजे रूटीन खां थोरो हटी को कमु करियूं। असल में शायदि 2-3 कम हूंदा आहिनि असां कराची में, हिकिड़ो कमु न आहे। हिकिड़ो कमु न आहे छो असांखे पंहिंजो जियापे खे अॻियां वधाइण लाइ, जीअण लाइ असांखे हिकु कमु न आहे करिणो पवंदो, असांखे 3-4 कमु गॾु करणा पवंदा आहिनि, तॾहिं असां कुझु पंहिंजे स्टेटस खे मेंटेन करे सघंदा आहियूं। ॻोठनि में ईअं थींदो अथव त ॻोठनि में लाभ रुंबो करे, माना पंहिंजी खेती बाड़ी जेका आहे सा बनी वारो करे, उन खां पोइ वरी होटल ते वेही रहंदा आहिनि न संगत सां गॾु, त पोइ लॻंदो आहे त मोहबत वॾी आहे। मोहबत, पर उहा ॻाल्हि न आहे हूंदी। असां वटि हिते हर शइ एक्सपेंसिव आहे, इहा शइ न आहे त असां वटि जेकॾहिं माना जेकॾहिं असां कराची में रहूं पिया त थोरा स्टेटस हूंदा आहिनि त असांखे हेॾा केॾा वञिणो आहे, कंहिंजी दावत मिली वई, दावत ते जेकॾहिं हाणे 1000 रुपए जो त ज़मानो ई न आहे रहियो, कंहिंजी दावत ते वञो त कुझु त पैसा ॾेई अचनि, त माना काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। त कराची वारनि जो ॾोह आउं चवंदसि, या जेके बि शहर में रहनि था उन्हनि जो ॾोह न आहे, उन्हनि जी रूटीन अहिड़े क़िस्म जी थी। ईअं खणी चवंदा कराची में को दोस्त जेकॾहिं तव्हां सां 2 पहर मिले थो, कचहरी करे थो न, त इहा गनीमत सम्झो, छो त कराची में ॾाढो ॾुखियो आहे कंहिंखे टाइम ॾियणु।
सो टाइम ते यादि आयो त टाइम त हूअं ई पंहिंजे प्रोग्राम जो स्टार्ट थी चुको आहे अलाह करे तव्हांजो ईंदड़ वक़्तु सुठो हुजे पर हाणे कराची जी जेका मौसम आहे उहा थोरी सुठी अॼु मूंखे लॻी जॾहिं मां ऑफिस जुड़ाली मौसम हुई ऐं मौसमियात खाते इहा पिणु अॻकथी कई आहे त थी सघे थो त कुझु कलाकनि में या कुझु पहरनि में हल्की बारिश बि थिए हल्की बूंदाबांदी बि थिए कुझु इलाइक़ा अहिड़ा बि आहिनि जिते तमामु घणी बरसाति पवण जी अॻकथी कई वई आहे हाणे पाणीअ जी खोट पाण वटि अॻे ई आहे सो इन सूरत हाल में जेकॾहिं रहमत जी बरसाति वसे थी त पंहिंजे लाइ तमामु घणो भलो थी वेंदो छो त पाण खे ॿनियूं बि पोखणियूं आहिनि ऐं उते बि पाणी पुछड़ी आबादगार परेशान आहे ख़ासि तौर ते असांजो जेको थर जो इलाइक़ो आहे उते त पाणी जेतिरो अचे जेतिरी बरसाति पए थर खे को फ़र्क़ु ई न पवंदो आहे न छो त वारियासो इलाइक़ो आहे वारीअ ते मतिलबु पाणी पवे थो त ख़बर ई नथी पए त पाणी वियो काॾे इंसान बि तव्हांखे ख़बर ईअं हुजणु खपे त केतिरा बि ॾुख अचनि कुझु बि थी वञे इंसान उहे थर वांगुर ई हुजे थर जी मिटी वांगुरु हुजे त उन कुझु रेत जेका आहे थर जी उन वांगुरु हुजनि कुझु महसूस ई न थी उन में अलाह सां इहा ख़ासियत रखी आहे न उन में ख़ासियत इहा रखी आहे त असांखे विसरी वेंदी आहे शइ ऐं वेसर जेको आहे सो साईं जीएम साईं साहिब जेकॾहिं किताब में लिखियलु त वेसर बि अलाह जी नेमत अथव सही था चओ छो त जेकॾहिं पाण खे यादि रहिजी वञे त कंहिं ॾुख ॾिना कंहिं तकलीफ़ुनि कंहिं अजरना कंहिं असांजे रस्तनि में कंडा विछाया कंहिं असांजी पोयां गिलापे कई असां न जी सघंदासीं उहे ॻाल्हियूं वक़्त सां चवंदा यादे माज़ी अज़ाब है यारब त जेकॾहिं असांखे माज़ी जो हाफ़ज़ा मेरा त उहा ई ॻाल्हि आहे जेकॾहिं असांखे उहे ॻाल्हियूं सभु यादि हुजनि असां उहे सभु शयूं यादि रखूं त असांजो कुझु बि न थींदो आहे इहा ई ॻाल्हि जेकॾहिं शाह अब्दुल लतीफ़ जी ॻाल्हि कयां त उन्हनि बि इहा ई ॻाल्हि चई आहे भिट धणी त तव्हां जेकॾहिं ॾायूं ॾुख ॾिसनि ॾायूं इन जे करे ॾुख ॾिसंदियूं आहिनि छो जो उहे सम्झंदियूं आहिनि या सम्झंदा आहिनि ॾावा जेके माण्हू हूंदा आहिनि उहे शयुनि खे सम्झंदा ई न उहे विसारे न आहिनि सघंदा जेके थोरा ओला भला या थोरा चऊं त मस्ती मज़ाक मूंखे उहे माण्हू ॾाढा वणंदा अथव माण्हू हुजण बि ईअं खपे हा माण्हू खे माना का ॻाल्हि न सम्झ अचे न कुझु असां माना हर ॻाल्हि में जेको आहे न खुश हुजूं ऐं सेट हुजूं ऐं तव्हांखे ख़बर आहे राति मूं ईअं ई फ्रेंड सां कॉल ते पे ॻाल्हायो त मूं पुछमांसि किथे आई त मूंखे चईं त आउं जेको आहे न उहो हींअर बाबा सां गॾु बाबा ॿाहिरि निकितो आहे हुनजी मूड सुठो आहे आइस्क्रीम खाइण विया आहियूं ड्राइव ते त मुंहिंजो तूं माना ख़ुशनसीब आई जेकॾहिं तव्हांखे हींअर कंहिं ड्राइव ते वठी थो वञे हेॾो पेट्रोल महांगो थी वियो त माना सम्झ तूं ख़ुशनसीब आई अॼु सही ॻाल्हि आहे मूड सुठो इन करे बि थींदो आहे त मौसम बि सुठी हुजे ऐं मौसम ॿाहिरि बि सुठी हुजे त पोइ मन जी मौसम बि दुरुस्त हुजे त बहितर आहे ऐं मूड सुठो करण जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियां त पाण कोशिशि करणी पवंदी पाण कोशिशि न आहियूं कंदा कोशिशि इहा करणी पवंदी जेकॾहिं मूड घर में ख़राबु थी निकितो आहे त ॿाहिरि वञी करे उहो घर जी कावड़ ॿाहिरि न करणी ऐं ॿाहिरि जी कावड़ वरी घर अची न करणी सो इन करे पंहिंजे चपनि ते मुर्क रखो मुर्क रखण सां ईअं थींदो आहे पहिरियों त जेकॾहिं आउं तव्हां सां खिली ॻाल्हाईंदुसि न तव्हां ऑटोमेटिकली खिली ॻाल्हाईंदव लाज़मी ॻाल्हि आहे इहा त शइ कंदी आहे पाण कोशिशि कयो उन खे चवां पाण कोशिशि कबी ऐं उन खां पोइ असां जेकॾहिं न घरां खां अगरि उहो ई तव्हां वारी ॻाल्हि त मूड ऑफ बि आहे त इट्स ओके हिते अची करे जेकॾहिं असां सभिनी सां सुठो ॻाल्हाईंदासीं त उहो मूड पाणे असांजो सही थी वेंदो हलियो असांखे पाणे महसूसु थींदो त माना न यार हाणे सभिनी सां सही ॻाल्हाइणो जेतोणीकि इहो ज़फ़र जसकानी खे सुबुह खां वठी नाश्तो घरो न मिलियो हिते अची कावड़ पे कयो पर मां हुनखे सम्झायो त हाणे कूल थी वियो आहे सो जेकॾहिं तव्हां सां बि अहिड़ी का कैफ़ियत आहे त महिरबानी करे पंहिंजे मूड खे ख़राबु न कयो सॼो ॾींहुं ख़राबु थी वेंदो आहे इन करण सां सही ॻाल्हि आहे पोइ का बि ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे पाण करे चवंदा आहियूं यार अहिड़ो कहिड़ो माण्हू हाणे अहिड़नि माण्हुनि खे ॾिसी करे माण्हू चवंदा अथव त यार हिन जो जेको आहे सो दीदार थियो आहे हिन जो दर्शन थियो हिन सां मिलियो आहियां बसि अलाह ख़ैरु करे इन माण्हू सां मिलियो आहियां जो ॾींहुं सुठो न रहंदो सही था चओ माण्हू उन्हनि मां थियो जंहिंसां तव्हां सां मिली करे माण्हू चवनि था यार अॼु हिन बंदे सां मिलियो आहियां त अॼु मज़ो अचण वारो आहे अॼु ॾाढो माना ख़ुशि थियण वारो आहे या मुंहिंजो ॾींहुं सुठो गुज़रण वारो आहे त उन्हनि माण्हुनि मां थियण जी कोशिशि करियो लाज़मी ॻाल्हि आहे ॾुख कावड़ूं हर माण्हू खे अचनि थियूं हर को बि अहिड़ो हुते माण्हू न आहे जंहिंखे ॾुख न हुजे या कावड़ न अचे ऐं इहा शइ बिल्कुलु नेचुरल आहे जेकॾहिं तव्हांखे कावड़ या ॾुख इहा शइ नथी थिए न पोइ तव्हां सम्झो था तव्हां नॉर्मल कोन आहियो छो जो फीलिंग त हर माण्हू खे आहे न इहो अचण बि खपनि त उहा शइ तव्हांखे माना नॉर्मल आहे पर उन शइ खे कंट्रोल कीअं कजे उहा तव्हां ते डिपेंड करे थी ऐं तव्हां उनखे कीअं हैंडल करे सभिनी सां सेट थी हलो सही खिल भोग मस्ती मज़ाक ज़िंदगी जो हिसो बणाए छॾियो तव्हां तमामु घणा ज़बरदस्त माण्हू थी वेंदव माण्हू तव्हां सां मिलणु पसंदि कंदा माण्हू तव्हां सां कचहरी करणु पसंदि कंदा माण्हू तव्हांखे ॾिसी ईअं न चवंदा त आयो त ई वांदो क़ुर मरी आवे सो ईअं न थियणो खपंदो आहे तव्हां सुठी शख़्सियत जा मालिक आहियो पंहिंजी गुफ़्तगू मिठाण आणियो ऐं ॿियो गुफ़्तगूअ में जेकॾहिं नॉलेज आहे तव्हांखे कम जी का कचहरी कयो था त पोइ अञा तव्हां वधीक वणंदो वांदकाई वारी कचहरी मथे वारी कचहरी छते कोरी वारी ड्रैग बि न कंदा कयो इलाही अहिड़ा माण्हू आहिनि जेके ॻाल्हि करे न सघंदा आहिनि मतिलबु पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए न सघंदा आहिनि उहा वॾी ड्रिगी ॻाल्हि करे वेंदा आहिनि उनखे समराइज़ करण जी ज़रूरत हूंदी आहे तव्हां जेको चवणु चाहियो था उहो मुख़्तसरनि हुजे अॼुकल्ह मुख़्तसर ई हले थो अॼुकल्ह का बि शइ तव्हां ॾिसो था त मुख़्तसर आहे मतिलबु हयाती बि मुख़्तसर आहे जेकॾहिं का वीडियो बि रखूं था ऐं वीडियो खे ख़बर अथव छा थींदो आहे फेसबुक ते आउं त ईअं कंदो आहियां पोइ तव्हां कंदा आहियो अलाए न मां का वीडियो जेकॾहिं मूंखे का सुठी लॻंदी आहे त पोइ मां पहिरियां हुनखे क्लिक करे ॾिसंदो आहियां त टाइम केतिरे जी आहे 10 मिंट जी त मां न ॾिसंदो आहियां जेके 3-4 मिंट जी आहे त पोइ ॿुधी वठंदो आहियां
मतलब हाणे शॉर्ट थी वियो आहे सभु कुझु, माना गुफ़्तगू बि शॉर्ट कयो, पंहिंजो कमु बि शॉर्ट कयो, शॉर्ट ॻाल्हाईंदो, शॉर्ट कमु कंदो त तमामु घणी अॼुकल्ह आसानी इन में ई आहे। छो जो माण्हू इंट्रस्ट ॾेई ॿुधंदा न, जेकॾहिं तव्हांजी वीडियो कलाक जी आहे 2 कलाक जी आहे त केरु तव्हांखे ॿुधंदो, एतिरो केरु वांदो आहे ई नाहे। तव्हां जेका ॻाल्हि करणु चाहियो था उनखे बिल्कुलु समराइज़ करे टू द पॉइंट ॻाल्हायो। जेकॾहिं को बि मसलो तव्हां डिस्कस करियो पिया त मसले जे में ईअं करियो त तव्हां कुझु हेडलाइंस रखो जेके मसले जूं आहिनि, उनखां पोइ जेके तव्हां सॉल्यूशन ॾियणु चाहियो त उहे बि हेडलाइंस 2-3 लाइन्स। एॾो वधीक जेकॾहिं डेक कंदा न, माना पंहिंजी स्टोरीज़, पोइ अबनि जी स्टोरी, पोइ चाचनि जी, मामनि जी, सभिनी जी स्टोरी विझंदा त उहा ॻाल्हि जेका आहिनि तव्हांजी भले कम जी हुजे, सुठी ॻाल्हि हुजे, इन्फॉर्मेटिव ॻाल्हि हुजे, मुंहिंजे ख़्याल सां उहा फज़ूल वेंदी, राइगा वेंदी। जेकॾहिं तव्हां मुक़रर सुठा आहियो ऐं सुठा थियणु चाहियो था या डिबेटर सुठा थियणु चाहियो था त पोइ परे बि तव्हांखे ॾाढी सुठी सलाह ॾिनी आहे त तव्हां पॉइंट्स लिखंदा कयो, पूरी छते कोरी वारी ट्रिक न हुजे, तव्हां पॉइंट्स लिखी करे पने ते, पोइ स्टेज ते डाइस ते जॾहिं वञो त हिकिड़ी पॉइंट ते ॻाल्हाए, पोइ ॿी पॉइंट ते अचो, पोइ 3 पॉइंट ते अचो, ईअं तव्हां मुतासिर कंदो, तव्हांजी गुफ़्तगू ॾाढी भली रहंदी। पर जेकॾहिं तव्हां का बि शइ प्लानिंग न करे वेंदो ऐं का ज़हन में तव्हांजी ॻाल्हि न ईंदी त पोइ हिकिड़ी पॉइंट खे ॻाल्हाईंदे पोइ जेतिरी पॉइंट ॿी जेका आहे तव्हांजे ज़हन में अचे तेसि ताईं तव्हां हुनखे घेलींदा वॼायो, घेलींदा वेंदा आहिनि। ॿियो रैंडमली जेको न के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, कुदरत जी उन्हनि ते माना चवां थी त महिरबानी हूंदी आहे, फज़ल हूंदो आहे, त उहे माण्हू हर टॉपिक ते ॻाल्हाए वेंदा आहिनि। पर इहा शइ लाज़मी हूंदी आहे त जेकॾहिं असां वटि न लाइन्स लिखियल हूंदियूं आहिनि त इहो ई तव्हां वरी ॻाल्हि त असां छा कंदा आहियूं, ऐं अक्सर इहा ई शइ कंदी आहियां, सभु अक्सर चवंदा आहिनि त तव्हां वटि माना इहा शइ ज़रूरु हूंदी आहे, पेट ज़रूरु हथ में हूंदो आहे, त उहो इन वजह सां छो जो असां वटि लाइन लिखियल हूंदी आहे न, मूंखे उहो अंदाज़ो हूंदो आहे त हिन टॉपिक ते बि ॻाल्हाइणो आहे, हिन टॉपिक ते बि ॻाल्हाइणो आहे, 1 बाय 1 सभिनी टॉपिक्स ते ॻाल्हाइणो आहे, त उहा शइ वधीक बहितर रहंदी आहे। सही बहितर इनशाअल्लाह तव्हांजी ज़िंदगी बि हूंदी। असां स्टार्ट कयोसीं महांगाईअ खां, वरी मौसम ते आयासीं, मौसम खां पोइ वरी तव्हांखे ॿुधायोसीं त सुठी शख़्सियत जा मालिक तव्हां कीअं थी सघो था, तव्हांजी गुफ़्तगू कीअं हुजणु घुरिजे, ऐं पोइ तव्हांखे ॿुधायोसीं त हर ॻाल्हि में पंहिंजी पॉइंट रखंदा कयो या पॉइंट लिखंदा कयो। सो अॼु पॉइंट वारी ॻाल्हि वरी आख़िर में इहा ॿुधायूं त असां एतिरी कचहरी कयूं था, वरी तव्हांखे ॿुधायूं बि था त छते कोरी वारी ट्रेक न हुजे, हरू भरू जी ॻाल्हि न हुजे, इन करे असां ट्रेक छो कयूं, भला असां वटि ब्रेक अमल बि त कयूं न, असां डेक न कंदासीं, असां बि वठंदासीं ब्रेक। किना न वञो, असां सां गॾु रहिजो। सलाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। कमर्शियल ब्रेक थोरो ड्रिगो वरितोसीं पर मोटी आयासीं जल्दी तव्हांजी ख़िदमत में, ड्रिगो वरितोसीं पर जल्दी मोटी आयासीं, ॿई ॻाल्हियूं कयां ठीकु आहे, पर जल्दी मोटी आयासीं, माना घणी देरि तव्हांखे गर्मी लॻी आहे, पर गर्मी लॻणु न खपे, कराची जो मौसम ॾाढो ज़बरदस्त आहे अॼु, मौसम ॾाढी कराची ज़बरदस्त आहे, पर किथे किथे किन इलाइक़नि में गर्मी आहे, पोइ सभु बि आहिनि त किथे एसी नथी हले, किथे पखो नथो हले, किथे वरी का शइ कोन्हे का जेका हवा ॾेई सघे। सो बहरहाल असां पंहिंजे प्रोग्राम जी तरतीब अॻिते वधायूं था। ॾाढा सुठा मल्हाए था महिमान जिन सां कचहरी करे असांजे इल्म में इज़ाफ़ो थींदो पहुची चुका आहिनि, उन्हनि जो तारुफ़ पिरे कराईंदी तव्हां। जी बिल्कुलु, अव्हां सही चयो। ऐं अॼु असां जे करे इहो ॻाल्हायां त असां सोशल एक्टिविस्ट असां वटि आयल आहिनि जेके मुख़्तलिफ़ मोटोज़ आहिनि, उन्हनि जा मोटिव्स आहिनि जंहिं ते कमु कनि था, स्पेशली ह्यूमन राइट्स ते। ऐं ह्यूमन राइट्स ते कमु करणु हिकिड़ी चवां थी त वॾी ॻाल्हि आहे, छो जो ह्यूमन में सिर्फ़ु मर्द नथो अचे, औरत नथी अचे, ट्रांसजेंडर्स बि अचनि था, माना उनमें हर जेके बि इंसान ज़ात अची वञे थी, त उहो उन्हनि खां पुछंदासीं त हुननि जो जेको मोटिव आहे उहो कहिड़ो आहे, त हुननि जे तारुफ़ जी तरफ़ हलूं था। असां वटि अब्दुल मजीद मैथलो साहब मौजूदु आहिनि प्रोग्राम में, अव्हांखे प्रोग्राम में भली कार चऊं था, जेको CEO आहिनि ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान जा, ऐं इन्ही ऑर्गेनाइज़ेशन सां रिलेटेड असां वटि आफ्ताब गबोल साहब मौजूदु आहिनि प्रोग्राम में, उहे जेके आहिनि प्रेसिडेंट आहिनि गदाब जा, साॻुणी ऑर्गेनाइज़ेशन ह्यूमन राइट्स फोरम जेका आहे पाकिस्तान जी, उन में कमु कनि था। ऐं इन खां अलावा मैडम मौजूदु आहिनि परवीन तारिक, जेके ॾाढी सुठियूं राइटर आहिनि, ॾाढो सुठो लिखनि थियूं, ऐं उन खां अलावा इन्ही ऑर्गेनाइज़ेशन में चेयरपर्सन आहिनि, सीनियर कमु कनि थियूं ऐं तमामु बहितरीनु कमु करे रहियूं आहिनि। उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदासीं त उन्हनि जो मोटिव छा आहे स्पेशली ह्यूमन राइट्स ते कमु करण जो। सही, ह्यूमन राइट्स ते ॻाल्हाईंदासीं, पर अॼु वरी ख़ुशबख़्ती ऐं ख़ुशनसीबी आहे त असां वरी हिकिड़ी माना ॿी शख़्सियत विया आहे जंहिंखे आउं तमामु घणी दिलचस्पी सां ॿुधंदो आहियां, उन जूं ॻाल्हियूं। सिंध TV ते ख़ासि तौर ते उनजो ॾाढो सुठो प्रोग्राम जेको तमामु घणो अरसो हलियो, सूफ़ी लाकूफ़ी, मुंहिंजे ख़्याल सां उन्हनि खे सभु ॿुधंदा आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु, उनजी मेज़बानी जा फ़र्ज़ सरअंजाम न ॾाढो सुठो लबो लहजो आहे, उनजो ॻाल्हाइण जो अंदाज़, सम्झाइण जो अंदाज़ ॾाढो बहितरीनु आहे, छो त हू पाण प्रोफेसर बि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि में उनजा कॉलम्स आर्टिकल्स ईंदा आहिनि, त उहे बड़ी दिलचस्पी सां पढ़िया वेंदा आहिनि। जंहिं बि अख़बार में लिखंदा आहिनि त लिखण जो जेको सॾु हूंदो आहे त उहो बि ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां इश्तिहार वारे तरीक़े सां छपियो वेंदो आहे, त उन शख़्सियत असांजी अख़बार
अख़बार में लिखण जी हामी भरी आहे, असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे, अख़बार ईअं लिखंदी आहे ऐं असांजे लाइ ख़ुशनसीबी आहे त उहे असांजे अङण ते आया आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। ऐं अॼु ॻाल्हाईंदासीं दिलि जी रमज़ुनि ते, रूह जी रमज़ुनि ते, ज़हनी ख़्यालनि ते। ऐं जीअं तव्हां ह्यूमन राइट्स जी ॻाल्हि कई त असां वरी सूफ़ियत जी ॻाल्हि कंदासीं त उहा इंसानियत जी कीअं प्रचार करे थी ऐं कीअं उनखे पाण अॻिते पखेड़े सघूं था। बिल्कुलु बिल्कुलु बिल्कुलु। अॼु कचहरी कंदासीं असां सां गॾु प्रोफेसर साईं के.एस. नागपाल गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम कढियो असांजे लाइ ऐं अॼु असांजे प्रोग्राम में आहियो, लख थोरा तव्हांजा। ऐं ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ नौजवान हिकिड़ो रागी बि असां घुरायो आहे, उहो बि ॾाढो सुठो ॻाए थो, उनखे असीं भलीकार चऊं था। नईम थईम साहिबु असांजो उनजो नालो आहे, सो उनखे भलीकार चऊं था। अदा वॾी महिरबानी तव्हांजी, लख थोरा, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। तव्हांजो नालो ऐं ज़ात ॿई काफ़ी हिकिड़ो आहे, नईम ऐं थईम ॿई। मूं चयो त शायदि भुलिजी पियो, ईअं लिखियो आहे नईम थईम, शाइराणो काफ़ी मिलियल अथव नाले ऐं ज़ात में। सो भलीकार साईं। उस्ताद ख़ान साहिबु, बादल राई साहिबु जेको सुठो ॻाईंदो बि आहे, सुठो मूसीकार बि आहे, रोज़ जीअं असांजे प्रोग्राम जो हिसो गरबाती असांजो, उनखे भलीकार चऊं था। मोहम्मद अली साहिबु ढोलक वॼाईंदो आहे, ॾाढी सुठी वॼाईंदो आहे। पोइ कंहिं फनकार ते कावड़ ईंदसि त पोइ वरी ढोलक ते उहा कावड़ कढंदो आहे। इहा ॿी ॻाल्हि आहे। अॼु ॾिसूं त कीअं थो वॼाए, सो उनखे भलीकार चऊं था। सो स्टार्ट असां चऊं था सूफ़ियत खां ई कयूं। नागपाल साहिबु, छा आहे सूफ़ियत? इंसानियत जी प्रचार आहे या पाण अॼुकल्ह माण्हू मिलनि था चवंदा वॾो सूफ़ी माण्हू आहे यार, सूफ़ी रमज़ रखंदा आहे, छा उनजो मक़सदु छा आहे? सूफ़ीज़म जो एक्चुअल मक़सदु छा आहे? साईं तव्हां तमामु सुठो कयो जो इहो पुछो तव्हां। ख़ैर मां इहो तक़रीबन हर टीवी ते एक्सप्लेन करे आयो आहियां, छो त हींअर हिकिड़ो माहौल जुड़ी वियो आहे। सूफ़ी सोप, सूफ़ी डिटर्जेंट, सूफ़ी खाइण पीअण जूं शयूं। हाणे सूफ़ी गाला बि थियो ॿ टे ॾींहं पहिरियां। जी सूफ़ी लफ़्ज़ मुंहिंजी पर्सनल तहक़ीक़ आहे, यानी मां तव्हांखे 10 माण्हुनि जा कोटेशन्स ॿुधायां, इहो न। बाबा सूफ़ी सूफ़ मां निकितल आहे, फारसी लफ़्ज़ आहे जंहिंजी माना उन आहे, जेके माण्हू पुराणा दरवेश उन पाइनि, नॉट एट ऑल। सूफ़ी माना अंदर जो साफ़, अच्छा, जंहिंजे अंदरि कीनो नफ़रत न हुजे, सभिनी इंसाननि खे पंहिंजो हिसो सम्झे, सभिनी मज़हबनि सभिनी शख़्सियतुनि जो एहतराम रखे, अख़लाक बुलंदीअ जो नालो सूफ़ी आहे। माना सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद। हाणे जेकॾहिं चओ त मां हिन ते ठपो हणां, सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, हे शाह साईं जो आहे, हिन खां वॾो ठपो असां वटि कोन्हे। सही सही आहे। तव्हां पोइ थियो जीअरे पसण प्रिय जो, सूफ़ी उहा जेको जीअरे प्रिय खे पसे, त असली अंदर जी सफ़ाई आहे। अखर पढ़ अलफ़ जो अंदर तूं जा, पना पढ़ंदे केतिरा, अखर पढ़ अलफ़ जो ॿिया वर्क सभु विसार, अंदर तूं उजार, पना पढ़ंदे केतिरा। तूं सभिनी सां प्यार कंदड़, सभिनी जी ख़िदमत कंदड़, निमाणो नेठो, सभ जो भलो चाहींदड़ ऐं रब जे यादि में रहंदड़ खे सूफ़ी चइबो। तव्हांखे हिते को सूफ़ी माण्हू मिले थो? खोड़ आहिनि, ईअं न आहे। अञा दुनिया हले थी, अञा जहान हले थो, आहिनि बिल्कुलु। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां त सूफ़ी जो मतिलबु न आहे त मां गेड़ू कपिड़ा पायां ऐं मथे ते टोपी हणां, सेल्फियूं छिकियां, बाज़ार ते वेही रहां। इहो कंसेप्ट ख़तमु कयो हाणे। साइंटिफिक सूफ़ीज़म अची वियो आहे। असां जा सिम्पोज़ियम सेमिनार्स थींदा आहिनि जंहिंमें इंसानी हक़नि जी, सूफ़ी माना इंसानी हक़, सभिनी खे जॾहिं मूं चयो न त सभिनी खे हिकिड़ी नज़र सां ॾिसे, हुनजी नज़र साफ़ हुजे, हुनजी दिलि साफ़ हुजे। त उन ते अॼुकल्ह वॾा जेका सो सेमिनार सिम्पोज़ियम, मां नेदरलैंड मां थी आयुमि, उते अहिड़ा सेंटर्स ॾिसी आयो आहियां। तव्हां मुराक़बो ॿुधो आहे न सिंधी में, हिनखे ट्रांसेंडेंटल मेडिटेशन, ध्यानु जंहिंखे चइजे, समाधि जंहिंखे चइजे। इहो मां कोर्स करियो आहियां ग्रेजुएशन उतां, त ॿारनि खे कीअं सेखारिजे। तव्हांजे अंदरि जेका स्ट्रेस आहे, परेशानी आहे, सभु ख़तमु थी वेंदी। हीअ सूफ़ीअ जो प्रैक्टिकल। अॼु जी दुनिया में सूफ़ी छा थो करे सघे? कहिड़ी ज़रूरत आहे? शाह लतीफ़ 17वीं सदी जो आहे, उन जी ज़रूरत जेका अॼु आया वल कॾहिं न हुई। हींअर साईं तव्हां अहिड़े दौर में दाख़िल थी चुका आहियो, अञा सिंध कुझु महफ़ूज़ आहे, जिते कुझु रवायतूं मेठ मोहबत आहे, जंहिंमें पीउ पुट खे कढी छॾींदो आहे। तव्हां पढ़ंदा हूंदव रोज़, छा लाइ? पैसा, माउ खे मारे छॾियऊं। अॼु जूं ख़बरूं थो ॿुधायां। हाणे हीअ तव्हांजी तरक़ी आहे, हीअ तव्हांजी सोच आहे। वञे त माण्हू अकेलो थींदो। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, हीअ आहे तसौफ़। तहीं जे वेड़े पाण ईंदो पाछा, त माण्हू रुगो माल लाइ छिता थी पिया आहिनि। जेसिताईं हिन तरफ़ न ईंदव जी, छो
सोच जो अंदाज़ आहे। अॼु तव्हांखे लतीफ़ मिड़े सघे थो, ॿियो कोई न। हर सूफ़ी मिड़े सघे थो, उहो पंजाब जो हुजे, अरबिस्तान जो हुजे, किथां जो बि हुजे। छो राणे घरां राज में मूंखे को न घुरिजे माल, हो माल लाइ पीउ भाउ खे कढी था छॾनि। अॼु आया न आहे जी। दुनिया ते दोस्त तां फिदा कयां फ़िलहाल, कैस नाव निहाल पसंदि तां परे थियो। त जेसि ताईं इहा मोहबत नथी अंदर में पैदा थिए, माण्हू जी ज़िंदगी जो को मक़सदु न आहे। छो भला हाणे पैसा कमायो, बिल्डिंगूं जोड़ियो, मरी वञो, ख़ुदा ॾाढो ख़ुशि थींदो तव्हां खां। अड़े बाबा तोखे ज़िंदगी छा लाइ ॾिनी? त माल मेड़ खणी टको बि न वेंदो। इहा बि सभिनी खे ख़बर आहे, पर हिर्स हवस लालच जेका आहे सा नथी वञे। आख़िरी लाइन तव्हांखे ॿुधायां, शाह इनायत शहीद जोग शरीफ़ वारो, सूफ़ीअ जे मज़हब में तासुब ऐं नफ़रत हराम आहे। अच्छा, वाह वाह। हीअ रुॻो प्यार आहे, ॿियो कुझु बि न आहे। रब सिर्फ़ु प्यार आहे, कंहिंसां बि काइनात में कुल्फ़त नथा रखूं, मज़हब असांजो आहे मोहबत। जाते पहुचे। वाह वाह साईं। अब्दुल मजीद मेतुल साहिब असांखे ॿुधायो छा कमु आहे तव्हांजी ऑर्गेनाइज़ेशन जो, उहो सही तरीक़े सां वरी डिफाइन तव्हां कंदो। साईं, असांजी ह्यूमन राइट्स फोरम ऑफ पाकिस्तान हिकिड़ी ख़ालिस प्योर इंसानी हक़नि जी तंज़ीम आहे। अच्छा। उन में असां जिते बि दुनिया, खणी मां पाकिस्तान जी ॻाल्हि कयां, जो मां पाकिस्तान जो ब्लाइंड कयां थो, त जिते बि इंसानी हक़नि जा उन्हनि खे पामाल कयो वेंदो आहे, या उन्हनि खे वायलेशन उन्हनि जी कई वेंदी आहे, या उन्हनि खे न ॿुधो वेंदो आहे, त असांजी तंज़ीम जा उहिदेदार फ़ौरन पुॼी करे उन्हनि जो आवाज़ बणिजी ऐं उन्हनि जी सहायता कंदा आहिनि। जीअं साईं सूफ़ीज़म जी ॻाल्हि कई, त इंसानी हक़नि जी तंज़ीम जो सूफ़ीज़म तिर्ज़ आहे। इंसानी हक़नि जी तंज़ीम बि कॾहिं बि किथे बि को ग़लति जो त तासुर बि हिन में न आहे कंहिं बि जाइ ते। हिन में कंहिं बि रंगो नसल जो इंसानु हुजे, कंहिं बि फ़िके जो इंसानु हुजे, कंहिं बि ज़ात पात जो इंसानु हुजे, कंहिं बि सियासी पार्टी जो इंसानु हुजे, असां उनखे उनजी सहायता जे लाइ मौजूदु आहियूं। बिल्कुलु असांजे लाइ जेको आहे इंसान जी ज़ात खे तकलीफ़ उहा मैटर करे थी। सही छा सोची मतिलबु तव्हां या फोरम खोली, छो तव्हां CEO आहियो, त माने छा उन टाइम ते तव्हांजा तबसरा हुआ, या तव्हां खोलण लाज़मी ॻाल्हि का इंस्पिरेशन हूंदी आहे असांखे, तव्हांखे छा कॾहिं कॾहिं पाण सां का वार्ता थींदी आहे तॾहिं माण्हू खोलींदो आहे? असल में बिल्कुलु तव्हां सही था चओ। असांजो जेको मक़सदु हुयो इन जे, मां जेका इहा ऑर्गेनाइज़ेशन शुरू कई आहे, त इन में मुंहिंजी हिकिड़ी आइडियल शख़्सियत जे खणी चइजे, जंहिंखां मुतासिर थी करे, उहा मुंहिंजी सॻी माउ। अच्छा। जेका मां हिकिड़ो मिसाल ॿुधायां अव्हांखे, त जे हाणे असां पढ़े लिखे जी ॻाल्हि कंदा आहियूं, दुनिया जा जेके बि अॼुकल्ह पढ़िया लिखिया आहिनि, मां एतिरो ज़रूरु चवंदुमि त हुनखे सिर्फ़ु क़ुर शरीफ़ खां सवाइ ॿियो को अखर बि पढ़ियल न हुई। पर सॼी काइनात जे सिस्टम ऐं इंसान जी ज़ात खां उहा आला हुई। उहो इन जे करे त हुन जा जेके क़दम हुया, उहा 8 साल कैंसर में मुब्तला हुई। उन कैंसर जे बावजूदि बि असांजे ॻोठ में कोई बि इंसान खे का तकलीफ़ पहुचंदी हुई त फ़ौरन वॾो पुटु मां हुयुसि, मूंखे चवंदी बाबा वञो उन ॾे जेको आहे सो ॾिसी वठो। मूंखे यादि आहे फैज़याम हॉस्पिटल कराची में एडमिट आहे, असांजे हिकिड़ो ॻोठ में वाक़ियो थियो, त मूंखे चयईं तूं मूंखे छॾे ॾे, मुंहिंजा आख़िरी ॾींहं आहिनि, अव्हां वञी करे उन्हनि खे जेको आहे सो ॾिसी वठो, उन्हनि जा मसइला जेको आहे सो हल कयो। सो चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असांजे घर में असांजे ओड़े पाड़े जी लेडी या काई बि ईंदी हुई, त उहो बीमारी जे आलम में बि उथी करे चुल्ह ते वेही करे उन्हनि जे लाइ मानी जो इंतज़ाम ऐं उन्हनि जे लाइ सभु कुझु कंदी। मुंहिंजी आइडियल शख़्सियत मतिलबु घर में ई तव्हांखे उहो माहौल मिलियो, घर खां ई तव्हां ॾिसी करे अॻियां वधिया। असां वटि आफ्ताब साहब मौजूदु आहिनि, तव्हां प्रेसिडेंट आहियो हुते जा, त अव्हां ॿुधायो त अव्हां माना इहा जॾहिं ऑर्गेनाइज़ेशन जॉइन कई हुई, त तव्हां छा सोची जॉइन कयो? असां जेके आहियूं बेसिकली बलोच फैमिली का ताल्लुक है। अच्छा। बिल्कुल, लेकिन आउं समझा तो सिंध में रहा, तो सिंध में पैदा थियुम, तो पहिरें सिंधी आउं कहलाईंदुमि मुंहिंजे अंदाज़ जी। पोइ लेकिन मुंहिंजो थोरो सिंधी कचो आहे, माज़रत अगरि न इहा सुठी ॻाल्हि आहे, तव्हां ॻाल्हाए रहिया आहियो, इहा वॾी ॻाल्हि आहे, कोशिशि करणु सिंधी असांखे वणंदी आहे न वधीक। बेसिकली मुंहिंजो जेको इलाइक़ो आहे गडाप, अगरि आउं ॿुधियल हूंदो, गडाप शहर खां तमामु बिल्कुलु हिकिड़े टच इलाइक़ो आहे, लेकिन असांजो इलाइक़ो माने
वसाइलनि खां तमामु महरूम आहे हिकिड़े क़िस्म जा, ऐं हुते काफ़ी कम्यूनिटीज़ रहनि था, सिर्फ़ु मुस्लमान न बल्कि हिंदू कम्यूनिटीज़, लेकिन ह्यूमन राइट्स मां असां सभिनी खे हिकु ॾिसूं। पोइ ॻाल्हि इहा त असांजे इलाइक़े मां मतिलबु रोड, सेवरेज, पाणी जो निज़ाम, इहो तक़रीबन काफ़ी मसाइला हुआ, ऐं बेसिकली कंहिंजे मथां मसइलो थिए छा थिए, पोइ हुननि जे आवाज़ खे अॻियां खणी वञण जो वॾो हिकिड़ो मसइलो हो। पोइ आउं शुक्रगुज़ार आहियां साईं जो जेके प्लेटफॉर्म ठाहियो ऐं असांखे मौक़ो ॾिनो जे असां ग़रीबनि जो हुते इलाइक़े जो असां आवाज़ अॻियां खणी वञूं। इंशाल्लाह पाण कोशिशि कयूं था, बाक़ी अल्लाह जे हथ मां हिन वक़्त ताईं रुॻो आवाज़ ई खणी वञो था, कुझु खणी समर बि साणो अथव। बिल्कुलु बिल्कुलु, असांजे इलाइक़े में इंशाल्लाह हाणे स्कूल आहे, स्कूल जे लाइ बि ॻाल्हि कयूं, इंशाल्लाह स्कूल बि जल्दी खुली वेंदो। ऐं पाणी जो तमामु घणो मसइलो हो, पाणी जो बि थोरो मसइलो हल थियो आहे। सही सही। अदी तव्हां केतिरे अरसे खां भला लाॻापियल आहियो इन ई फील्ड में? माशाल्लाह अदा मूंखे 12 साल थिया आहिनि। अच्छा। ऐं अदा वारनि सां बि 2-2.5 साल थिया आहिनि ह्यूमन राइट्स में। ऐं उन खां अलावा मां इल्मो अदब सां दिलचस्पी रखंदी आहियां। सो हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो ॿुधाईंदमि तव्हांखे, जंहिंजे करे मां ह्यूमन राइट्स में आयमि। छोकी अॼुकल्ह त ईअं कोन्हे, हाणे त माशाल्लाह इलाही तरक़ी थी वई आहे। असांजूं लेडीज़, असांजूं फीमेल्स या असांजूं छोकिरियूं हाणे हर फील्ड में अचनि पियूं, अॻियां वधनि पियूं ऐं आयूं आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त। लेकिन असांजो जॾहिं मुंहिंजो बचपन हुयो त उन वक़्तु इन्हनि शयुनि खे थोरो मतिलबु ऑकवर्ड ॾिठो वेंदो हुयो कुझु फैमिलीज़ में, ऐं एतिरी न हूंदी। ठीकु आहे पढ़ो था, लेकिन मतिलबु हिकिड़े पर्दे में रही करे ईअं। त इहे शयूं जॾहिं मां ॾिसंदी हुअमि या कंहिं छोकिरीअ खे शौक़ु आहे इवन की मां लिखां, मां राइटर थियां, मां मुंहिंजो नालो अचे, या उन ते बि माना हूंदो त न मैगज़ीन में नालो अचण बि माना हिकिड़ी वॾी ॻाल्हि हूंदी हुई। त इहे नंढियूं नंढियूं शयूं हूंदियूं। पोइ हिकिड़ो राइटर जेको हूंदो आहे न, जंहिंजे अंदरि में अलाह साईं कुदरती इहो अदब जो हूंदो, उहो वरी अंदरां ॾाढा हसास हूंदा आहिनि। अदा इरशाद खे हिन शइ जो अंदाज़ो हूंदो, अंदरां ॾाढा हसास हूंदा आहिनि। पोइ इहे नंढियूं नंढियूं शयूं फील कंदा आहिनि। ऐं मां वरी पंहिंजी सराउंडिंग में ॾिसंदी हुयमि त अहिड़ियूं फीमेल्स मूंखे इलाही सारियूं नज़र ईंदियूं हुयूं जेके माना चाहींदे बि कुझु नथियूं करे सघनि ख़ासि तौर ते। त पोइ मां इहो सोचियो, जॾहिं मूंखे मौक़ो मिलियो ह्यूमन राइट्स जी ऑफर आई, त मां छो न मां इन तनज़ीम खे जॉइन करे। हूअं त असांजी तनज़ीम में कोई रंगो नसल या मेल फीमेल जो कोई हो न आहे। असां हर ह्यूमन वायलेशन तहत जंहिं बि इंसान खे मदद जी ज़रूरत हूंदी आहे असां कंदा आहियूं। पर पोइ बि मां चयो इते छो न मां उन्हनि बे आवाज़ औरतुनि जी आवाज़ बणिजां ऐं ॻोठनि में वञी करे उन्हनि जा मसइला ॿुधां ऐं कोशिशि कयां त मां पाण उन्हनि जा मसइला हल करे सघां, पंहिंजी तनज़ीम खां उन्हनि जा मसइला हल कराए सघां। एटलीस्ट मां उन्हनि खे मोटिवेट करे सघां त तव्हांखे अलाह साईं टैलेंट ॾिनो आहे, तव्हां अचो हे कमु कयो, या उन्हनि जे घर वारनि खे असां मोटिवेट कयूं। कुझु हूंदा आहिनि जेके कुझु फैमिलीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन खे थोरो सो मोटिवेट कयो वञे या ॿुधायो वञे त उहो वाक़ई में भी असां पंहिंजी मोटिवेट कीअं कयो था, मसला कीअं हल कयो था, इन ते पाण ॻाल्हाईंदासीं ज़रूर। सर तव्हां ॾिसो पिया जेका बि इंसान आहिनि उन्हनि जे अंदरि केतिरियूं कहाणियूं मौजूदु आहिनि। बाबा दर्द जी न पुॼाणी आहे हर शख़्स कहाणी आहे। काइनात ते मुंहिंजे हिकिड़े मज़मून जी ओपनिंग लाइन आहे, शाह साहब ते पढ़णु वेंदो आहियां। काइनात ते ॾुख आसमान वांगुरु छायल आहे। सही था चओ। सही। कंहिंखे बि खोटे ॾिसो ॻोढ़ा ई ॻोढ़ा हूंदा। सूफ़ीअ जो कमु दिलि धुतारणु आहे। हिन इंसानी हक़नि जो मतिलबु आहे कंहिंखे जो आथत थियणु, कंहिंजो ॾढु थियो, उन खां सवाइ ज़िंदगी जो को हासिल न आहे। दर्द जंहिं वटि न आहे, दर्द मन दरवेश बेदर्द कासाई। त जेको अहसासु माण्हू वटि न आहे, ॿिए जी पीड़ा खे पंहिंजी नथो सम्झे, हिनखे असां अंग्रेज़ी में एम्पथी चवंदा आहियूं। एम्पथी क्रिएट्स सिंपथी, ऐं सिंपथी न आहे त पोइ जानवर ऐं माण्हू में को फ़र्क़ु आहे। चयो त दर्द न आहे त पोइ सम्झो कासाई वारी कार आहे, हेॾे अमरा वॾो दर्द खयो वेठो आहे। वाह वाह, ॿुधो इनखे ॿुधंदासीं त इहो असांखे कासाई सम्झंदो आहे, त पंहिंजी कचहरी कंदा मूंखे ॿुधनि ई कोन था। अलाह वाह वाह कॾहिं नईं वारो आहे, बिल्कुलु ॿुधंदासीं। हे रूह जी ग़िज़ा आहे साईं। मोला जे दर वञण वारो
जिते पाक नबीअ जो सायो जंहिं सजदे में सिर कटायो जिते पाक नबीअ जो सायो जिते पाक नबीअ जो सायो जंहिं सजदे में सिर कटायो बचड़नि जी ॾई कुर्बानी आहे दीन नबीअ जो बचायो बचड़नि जी ॾई कुर्बानी आहे दीन नबीअ जो बचायो इश्क हैदर इश्क हैदर लखण वारो न मुझंदो अलीअ जे दर वञण वारो न मुझंदो मौला जे दर वञण वारो न मुझंदो ह्यूमन राइट्स ते ॻाल्हायोसीं पे त मोलाए मुश्किल कुशा जो ज़िक्र करण लाज़मी हो या वहाँ करे छॾियो बिल्कुलु वाह वाह त शॉर्ट कमर्शियल हिकिड़ो ब्रेक वठूं था पोइ मोटी अचूं था त कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं तव्हां असां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध जी वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक मोटी आयासीं नड़ी साईअ खां पोइ मौला मुश्किल कुशा जो शान बयानु कयो नईम थईम सो हितां ई स्टार्ट वठूं था थईम साहब कयो ऐं उन खां अलावा पाण इनी सवाल जी तरफ़ सर ना कंटिन्यू रखो बिल्कुलु जी सर असांखे ॿुधाइजो त मौला मुश्किल कुशा जी पर्सनैलिटी ते असांखे ॻाल्हायो ऐं उन्हनि जे बारे में असांखे ॿुधायो बाक़ी इहो ॿुधायो त ई मौला मुश्किल कुशा लाइ चवंदा मौला अली आहे त पोइ बसि सहारो आहे माना मौला मुश्किल कुशा बेड़ा तार कंदो इहो छो थो चयो वञे
उन जो छा आहे? हिकिड़े एतमाद जी ॻाल्हि आहे। हज़रत अली हिकिड़ी इल्मी शख़्सियत आहे। तसौफ़ जा सभु सिलसिला सवाइ नक्शबंदी जे उहे मौला अली खां अचनि था। हिकिड़ी इल्मी शख़्सियत आहे। ऐं मां इहो अर्ज़ु कंदुसि त हींअर नहजुल बलागा उन किताब जो नालो आहे जेको हींअर सिंधी में बि मौजूदु आहे। मां क़दमगाह अली ते वियुमि हैदराबाद, सिंधी में मौजूदु मां ॾिठो। हूअं त मूं वटि अंग्रेज़ी ऐं उर्दू में आहे, पर हाणे सिंधियुनि लाइ ॿिया ही शइ इल्मु हासिलु कयो, रुगो नारा हणी मस्तु थी वञण मां न। हू इल्मी शख़्सियत हो, दुनिया में वाहिद शख़्सियत आहे जेका चवंदी मूंखां पुछो जेको पुछणो अथव, सलोनी सलोनी। हाणे मां हिन जो वरी हिन ते गवाही जो ठपो हणां। असांजो मुर्शिद आहे लतीफ़ साईं, चए थो नांगा नानी हलिया हिंगला जा हली, देखी जंहिं द्वारका महे साण मली, आगह जिन अली आउं न जीअंदी उन रे। त अॻियां जेको अली आहे माना अॻियां इल्मु आहे, ॼाण जो दरवाज़ो आहे। हिकिड़ी यूनिवर्सिटी मूंखे कोठ ॾिनी, पर उहो मूंखे सुञाणनि पिया, हुते मां फिलासफ़ी एमफिल खे पढ़ाईंदो हुउसि। उन वीसी मूंखे चयो, मुंहिंजो दोस्त हो ज़ाती, साईं तव्हांजो अगरि असां अली ऐं साइंस ते गज़ब जी ॻाल्हि आहे लेक्चर करायूं पंहिंजे शागिर्दनि लाइ त वॾी ख़ुशी सां। अली ऐं साइंस मतिलबु अहिड़ी का फील्ड न आहे जेका मौला वटि न हुजे। हाणे इंसानु दूरबीन मां ॾिसंदो आहे, हॾीअ सां ॿुधंदो आहे। साईं मां इन में सॼी साइंस खोली, उहे अखि जी बनावट ॾेखारी, हे कन जी बनावट ॾेखारी, त हॾीअ सां कीअं ॿुधंदो आहे, हे मौला जो चयल आहे। त चवण जो मतिलबु इहो आहे त अहिड़ी इल्मी शख़्सियत ऐं तसौफ़ जा सभु सिलसिला उतां था अचनि। हुन वटि इंसानियत जी महराज ई। त असां जेकॾहिं इन खे नथा पढ़ूं ऐं सिर्फ़ु डारेबाज़ी ते रहूं था, हीअ एतक़ाद आहे, ठीकु आहे, भली मस्तु थी वञो, पर असली ॻाल्हि असांजे अहिड़े इल्म जी शख़्सियत खे असां इल्मु उन मां न हासिलु कयूं। मां हाणे हिकिड़ो कोड थो ॿुधायां सिर्फ़ु, उन मां तव्हां लॻा मूंखे त खोड़ यादि आहिनि, पर हिकिड़ो कोड जेको आम माण्हू खे मदद ॾींदो। मौला थो चए त दुआ हर को कंदो आहे, तव्हांखे ख़बर आहे दुआ में असरु हूंदो आहे, इन करे मां इहो कोड पसंदि कयो। मां जॾहिं दुआ घुरंदो आहियां ऐं परवरदिगार पूरी कंदो आहे त मां ख़ुशि थींदो आहियां, सभई ख़ुशि थींदा आहिनि। हाणे अनोखी ॻाल्हि, पर जॾहिं मुंहिंजी उहा दुआ पूरी न थींदी आहे त मां वधीक ख़ुशि थींदो आहियां। हाणे हीअ ॻाल्हि आम माण्हू खे सम्झ में न ईंदी, ही इल्मु आहे। हाणे ॿुधो छो वधीक ख़ुशि थींदो आहे, मां चयो त इल्मु आहे अली तो कीअं आहे, इन हिकिड़े कोट मां सम्झो, हू मूंखां बहितर ॼाणे थो, मां ख़ुशि थींदो आहियां त रब मूंखे बचाए वरितो, इहा ख़्वाहिश मुंहिंजी ग़लती मुंहिंजे हक़ में न हुई, जेका आउं न पियो सम्झां हू सम्झे। इन करे मुंहिंजी ख़्वाहिश जॾहिं पूरी न थींदी आहे त मां वधीक ख़ुशि थींदो आहियां। त अहिड़ी शख़्सियत खे पढ़णु घुरिजे, सम्झणु घुरिजे। नहजुल बलागा में इक़्तिबास पढ़जे। बिल्कुलु, उन मां हिकिड़ो चैप्टर थो ॿुधायां। दुनिया छा आहे, दुनिया में कीअं रहिजे, दुनिया जो दोखो दोलाब कीअं सम्झिजे। मौला जो हिकिड़ो हुन में पार्ट आहे वसीयत, विल, अंग्रेज़ी में खोली त विल लिखियलु हूंदो। वसीयत माना हुन पंहिंजे पुट खे वसियत कई आहे त पुट दुनिया में तूं कीअं जीअंदे, कहिड़ियूं कहिड़ियूं हिरफ़तुनि सां कीअं मुंहुं ॾींदे, ऐं ईअं हिते ज़िंदगी गुज़ार जीअं सुभाणे परवरदिगार वटि सुरखरू थिए। हिन शइ जी दुनियादारनि खे ख़बर न आहे, त उहो चैप्टर ज़रूरु पढ़ो, पोइ तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक थी वेंदी। वसियत, द विल, त उहा जेका विल कई अथऊं उहो हिकिड़ो चैप्टर बि घणो कुझु आहे, तमामु वॾो आहे, ख़ासो आहे। सर पर काफ़ी अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके इशारनि में लिखियलु हूंदियूं आहिनि, जेको हर माण्हू, जेको आम माण्हू हूंदो आहे उहो सम्झी न आहे सघंदो, उनखे वरी टीचर जी या ट्रेनर जी ज़रूरत हूंदी आहे, पर उहो बि मैटर करे थो, टीचर ऐं ट्रेनर बि त उनखे सही गाइड करे न। वाह जी ॻाल्हि कयो, लतीफ़ साईं खे घणा माण्हू सम्झी सघनि था, उहा ई ॻाल्हि। हाणे मूंखे भिटछा ते वठी वेंदा आहिनि पेपर पढ़ण खां, उर्स थींदो आहे, मुंहिंजे दिलि में आयो, 2 भेरा मूं अहिड़ी कई आहे, उन खां पोइ शायदि उहो मूंखे चवंदा, मां अक्सर अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहियां। मां चयो त मां लतीफ़ जा सुवाल खणी आयो आहियां, महिरबानी करे तव्हां वॾा दानिश्वर आहियो, ॿाहिरि जा माण्हू बि ईंदा आहिनि, हितां जी क्रीम हूंदी आहे हुते, ऐं ॿुधंदड़नि में वॾा राइटर्स, दिलबर दोस्त। नमाज़ूं ऐं रोज़ा ई पिणु चङो कमु,
उहो को ॿियो फ़हम जंहिंसां पस जे प्रिय खे महिरबानी करे उहो फ़हम ॿुधायो। सही ॻाल्हि आहे। जेकॾहिं उहो फ़हम नथा ॿुधायो ईअं तकरीरूं था कयो त पोइ तव्हां लतीफ़ खे सम्झो ई न आहे। हुनजा त अहिड़ा ज़बरदस्त बैत आहिनि जेके आम माण्हू सम्झी नथो सघे, त उहो जेसि ताईं इहा गाइडेंस नथी मिले तव्हां सूफ़ी कीअं आहियो। आख़िर उहो फ़हम कहिड़ो आहे जंहिंसां पस जे प्रिय खे नमाज़ूं रोज़नि सां न ॿुधाईंदा हलो त फ़हम छा आहे, ख़िदमत आहे, इंसानियत, छा कहिड़ो फ़हम आहे? मां ॿुधायां एतिरो सड़ाव न आहे, हिन जे पुठियां सालनि जी तहक़ीक़ आहे सही। उनखे मां ॿुधायां बि सम्झ में न ईंदो, सच थो चवां। जेसि ताईं उहा जाखोड़ तव्हां पाण न कंदव। स्पून फीडिंग ते हेॾे लायूं। आख़िर उहो कहिड़ो फ़हम आहे? ॿिया अहिड़ा मां तव्हांखे बैत ॿुधायां, कहिड़े काम कापड़ी था अहिड़ी रवश रवनि, न का दिलि दोज़क ॾे न को बेश्त घुरनि। सॼो जहान लॻो पियो न, हिन लाइ चवंदो आहियां मां, हे जन्नत जन्नत करे तव्हां दुनिया खे दोज़क करे छॾियो आहे। न का दिलि दोज़क ॾे न को बेश्त घुरनि, न की कम कुफ़ार सी न की मुस्लमानी मन। पहुचो छा थो ॻाल्हाए? उभा ईअं चवनि प्री कजो पंहिंजो, ॿिए भेरे इहो खणी वियो त हिनखे एक्सप्लेन कयो। हाणे जेकॾहिं तव्हां नथा एक्सप्लेन करे सघो त तव्हां साईं खे कीअं सम्झो? त साईं त मौला जो शागिर्द आहे, हुनजो इल्मु बि अली खां मिलियल आहे। त अहिड़ी वॾी शख़्सियत ते रुॻो नारेबाज़ी करणु, मूं छा चयो त मां बि दिलि सां चवंदुसि या अली, अली मदद, मगर अली आहे छा? असुल इहा ॻाल्हि हुनजे मक़ाम खे, हुनजे दानिश खे, तव्हांजी इल्म जी ॻाल्हि कई त पाण करीमन फरमायो न त मां इल्म शहर आहियां त अली हुनजो दरवाज़ो। शहर में तव्हां नथा दाख़िल थी सघो, मन कुंत मौला अली मौला, त इन करे मौला चयो वेंदो आहे। पर कोई सम्झे नथो। त असां सिर्फ़ु लफ़्ज़ पढ़ूं था, हुनजे माना में नथा वञूं। सही मेतला साहिब, कहिड़नि मसइलनि खे तव्हां डील कयो आहे हिन वक़्त ताईं? माण्हुनि जा जेकी इंसानियत जा मसइला आहिनि, कहिड़ा मसइला खणी पहुचनि था, कीअं उन्हनि जी तव्हां माना हेल्प कयो था? बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां त असांजे पूरे मुल्क में हिकिड़ी वबा जी सूरत हाल पैदा थी हुई, जेका कोरोना जी सूरत में हुई। त असां तंज़ीम ते फ़र्ज़ु लागू थिए पियो। जीअं मां सहायता जी ॻाल्हि कई आहे त मां सहायता जे हिसाब सां ॿुधायां त असां उहे जेके मुस्तहिक ऐं ग़रीब लाचार इंसान हुया, ऐं हीअ मुंहिंजा भाउ जेको अव्हांखे ॿुधायां थो, इहो पंहिंजी मदद पाण अथव असांजो। असांखे सरकारी फंडिंग न आहे। जेके असांजा साहिब हैसियत दोस्त आहिनि, जेके असांजे तंज़ीम में कमु कनि था, उहो अव्हांखे मां ॿुधायां थो त असां वटि सारी विंगूं कमु कनि थियूं। पर तव्हांखे ॿुधायां त असां वटि कल्चरल विंग आहे। इहे जेके असांजा सूफ़ीज़म जा दोस्त आहिनि, खोड़ सारा असांजा, जंहिंमें असांजा रागी बि आहिनि, असांजा होस्ट बि आहिनि, असांजा गुलूकार बि आहिनि, उहे बि कमु कनि था। ऐं असां वटि लेडीज़ विंग, माशाअल्लाह लेडीज़ विंग जो फ़ाल किरदारु आहे तमामु घणो। असांजे पेज सभु वॉलंटरी, कोई बि हिते पंहिंजो कंहिं क़िस्म जी का पघार न आहे, कंहिं क़िस्म जो कुझु न आहे। जे साईं ॿुधायो त अलाह जा बाना अञा दुनिया में पिया आहिनि। मौला जो ज़िक्र थींदो आहे त मां हाणे मौला जो क़सीदो पेश थियो त मां माशाअल्लाह 9 साल खां लगातार अरबियन ते वेंदो आहे। मौला जो ख़ासि करम आहे मूं ते, ऐं कैफ़ियत मुंहिंजी थोरो उन खां पोइ कुदरती मटिजी वेंदी आहे। बसि हिकिड़ी कुदरती ज़ात आहे। मां सिर्फ़ु एतिरो मौला जे लाइ चवंदुसि त मुंहिंजी औकात न आहे जो मां उनजे लाइ लफ़्ज़ दोहराए सघां। पर जीअं साईं ॿुधायो, मां त चवंदुसि त मौला जो नालो खणण बि इबादत आहे। कहिड़ी बि रूप में खणे थो, उनजे मन में कहिड़ी बि शइ आहे, कुझु बि आहे उनजे मन में खोट आहे, कहिड़े तरीक़े सां करे थो, पर जे मौला जो अली चवे थो त उहो इबादत में शामिल आहे। साईं मुंहिंजा बिल्कुलु सही पिया चओ त उहो असां जेका लॉकडाउन जी सिचुएशन असां वटि थी वई त सहायता जे लाइ तक़रीबन मां वटि जेका फिगर आहे असां वटि, त उन में असां तक़रीबन 22,000 जेके मुस्तहिकीन हुया उन्हनि खे असां राशन प्रोवाइड कयोसीं। पंहिंजे 22,000 जॾहिं असां डिस्ट्रिक्ट पंहिंजो, मां ख़ैरपुर सां मुंहिंजो वास्तो आहे, त उते मां DC साहिब सां जॾहिं मुंहिंजी मुलाक़ात थी त मां उनखे चयो त बाबा अव्हां वटि सरकारी फंड्स अचनि था, असांजो सिर्फ़ु अव्हां वटि अचण जो इहो कारण आहे त तव्हां उहो सही मुस्तहिकनि ताईं पुॼायो। छो जो अव्हां वटि जेको सरकारी तरीक़ेकार आहे उहो सरकारी तरीक़ेकार सही न आहे। उहो इन जे करे सही न आहे, तव्हां वरी नाज़मनि जे हवाले कंदव, काउंसलरनि जे हवाले कंदव, जेके हू पंहिंजनि खे ॾींदा। तव्हां या NGOs जे थ्रू जेके इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं हुजनि,
या पेश इमाम हुजनि मस्जिद जा या जेका इमाम बारगान जा हुजनि उहे न्यूट्रल हूंदा आहिनि, उन्हनि जे लाइ सभु बराबरि हूंदा आहिनि। पर हुन इहो चयो त असां वटि पॉलिसी अचे थी, उहा उन्हनि ॾिनो। उन खां अलावा असां जेके बीमार हुया उन्हनि खे हॉस्पिटल ॾे खणी वञी ऐं भाउ भाउ खे हिकिड़ी ॿी बि ॻाल्हि ॿुधायां त असां वटि असांजी लायर विंग कमु करे थी। लायर विंग जो असांजो सुप्रीम कोर्ट जा जज बि पंहिंजा वकील बि असांजा उहिदेदार आहिनि, जेके उहे मिसकीन ग़रीब लाचार इंसान आहिनि जेके बिना जुर्म जे बिना कसूर जे उन्हनि जे मथां केसिस भरिया विया आहिनि या जेलुनि में पिया आहिनि, कुझु बि नथा करे सघनि, हुननि खे वसी कोन्हे को हिन महांगप जे दौर में, त असां उन्हनि खे फ्री लीगल एड ॾींदा आहियूं, केतिरो बि इन ते ख़र्च थिए असांजा वकील उन्हनि जे लाइ फ्री केस विढ़ंदा आहिनि। ऐं माशाअल्लाह इलाही सारा केस चाहे जो फेवर में वेंदा आहिनि। असां त जीअंदा ई ॿियनि जे लाइ आहियूं। हिकिड़ो हूंदो आहे हुकूकुल इबाद, हिकिड़ो हूंदो आहे हुकूकुल आज़ान अचे थी, अलाह ऐं बंदे जो मामिलो आहे, कुझु वञनि था, पर हुकूकुल इबाद जी पुछा ज़रूरु आहे, पुछा ज़रूरु आहे। इहा ज़िंदगी आहे, इन में हर हाल में इंसान रब तने राज़ी थिए थो जॾहिं उन ख़ल्क़ जी ख़िदमत थिए थी। मैडम बस हाणे मौजूद आहिनि। मैडम सर कुझु विंग्स जे बारे में ॿुधायो, अव्हां ॿुधायो त प्रॉपर्ली केतिरनि विंग्स ते कमु करे रहिया आहियो अव्हां? असां वटि लेडीज़ विंग आहे, लायर विंग आहे, कल्चर विंग आहे, मदर विंग आहे ऐं मदर विंग मेन, ऐं उन खां पोइ माइनॉरिटी विंग बि आहे असां वटि बिल्कुलु। ऐं असां इन सभिनी विंग्स ते कमु कयूं पिया ऐं अल्हम्दुलिल्लाह हर विंग में माशाअल्लाह लॉयर बि आहिनि असां वटि, डॉक्टर बि आहिनि, टीचर बि आहिनि, हर प्रोफेशन सां तालुक़ रखंदड़ असां वटि माण्हू आहिनि जेके असांखे कंहिं बि क़िस्म जी किथे बि ज़रूरत थींदी आहे त वञी उन्हनि जी असां जेको आहे सो सहायता कंदा आहियूं। ऐं इहो सिर्फ़ु लॉकडाउन ताईं महदूद कोन्हे, हाणे बि जीअं त उते सखर में कुझु अहिड़ा माण्हू हुया जिन खे व्हील चेयर जी ज़रूरत हुई, त उन्हनि असांजे कुझु माण्हुनि खे ॿुधायो त हिननि खे व्हील चेयर जी ज़रूरत आहे। असां ग्रुप ते रखियो, यकीन कयो एॾी ख़ुशी थींदी आहे। ऐं मां एप्रिशिएट करणु चाहींदमि उन्हनि सभिनी पंहिंजे साथियुनि खे जेके एट अ टाइम फ़ौरन अची करे ऐं हेल्प जे लाइ पाण ऑफर कंदा आहिनि। हा बिल्कुलु पाण ऑफर कंदा आहिनि। हिकिड़ो सिर्फ़ु असां मैसेज रखंदा आहियूं, असां मर्कज़ जे तरफ़ां वेंदो आहे ऐं फ़ौरन उन में त मां ॾियां थो, मां हेतिरा ॾियां थो, पोइ असां उन्हनि खे चवंदा आहियूं त हे कॉन्टेक्ट नंबर आहे, तव्हां शइ वठो ऐं उन ताईं पहुचायो, या तव्हां पाण नथा वञी सघो त असांजो माण्हू अचे थो त उनखे वठी ॾियो, उहो उन्हनि ताईं पहुचाए ईंदो। ऐं पोइ उन खां पोइ चेक एंड बैलेंस हूंदो आहे त आया उन वटि उहा शइ पहुती न पहुती, वरी उनजो असां पूरो रिकॉर्ड रखंदा आहियूं, उन्हनि खां वरी हल्की वीडियो ठाराईंदा आहियूं हिकिड़े उन में, त जीअं हुननि जी बि जेका पंहिंजी हिकिड़ी इज़त नफ़्स आहे उहा मजरू न थिए, हू सेटिस्फाई हुजनि ऐं असांजो पैगाम बि हलियो वञे, कम बि थी वञे। मैडम हिकु सजेशन बि आहे हवाला त अव्हां ट्रांसजेंडर्स जी बि विंग ठाहियो। बिल्कुलु हा, ज़बरदस्त माइनॉरिटी अचे थी त सभु अचनि था। बिल्कुलु तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो। कल्ह ई इन टॉपिक ते चेयरमैन साहब सां, छोकी चेयरमैन साहब ख़ैरपुर हूंदा आहिनि, कल्ह खां आयल आहिनि, त कल्ह ई इन टॉपिक ते असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। छोकी कराची में मां काफ़ी सारा असां पाण हिते ॾिसूं था त हर स्टॉप ते ऐं मां उन्हनि सां बाक़ाइदा जॾहिं उहे स्टॉप ते ईंदा आहिनि त मां उन्हनि सां कन्वर्सेशन कंदी आहियां, उन्हनि खे चवंदी आहियां तव्हां कारोबार छो नथा कयो, तव्हां बिज़नेस छो नथा कयो, तव्हां हे कयो, तव्हां हो कयो, मां उन्हनि खे सलाह ॾींदी आहियां। इवन को आम माण्हू बि मूंखे जेको ॾिसंदी आहियां त हे बॉडी में ऐं सिहत में बिल्कुलु सही आहे, त मां उनखे चवंदी आहियां बाबा असांजे दीन में पिनणु गुनाह आहे, तव्हां पढ़ो त सही, तव्हां छो था मसलो उन्हनि सां आहे त उन्हनि खे एक्सेप्ट ई नथी करे न असांजी सोसाइटी। हू बस में वहनि था त बस में उन ते ठठोली थिए थी, उन्हनि ते मज़ाक उॾायो वञे थो, सिग्नल ते वेहनि था उन ते मज़ाक उॾायो वञे थो, एजुकेशन अगरि के क्लासरूम में वञनि था उन ते मज़ाक उॾायो वञे थो, मुस्किन छा कनि? इन शइ ते वाक़ई बि ज़बरदस्त तव्हां सवाल कयो। इन शइ ते असांखे वर्क करणु खपे ऐं असां हाणे प्रैक्टिकली वर्क कंदासीं ऐं इन्हनि खे असां जॉब्स बि वठी ॾींदासीं ऐं इन्हनि सां असां बिल्कुलु हाणे इंशाअल्लाह इन ते कंदासीं, विंग बि ठाहींदासीं। सुठो कलाम तव्हांखे ॿुधायूं था, माहौल खे थोरो वरी करवायूं ऐं सच में ॾाढो सुठो सॉन्ग आहे, सच में मूं ॿुधो पिए नदीम तईम साहब, नदीम वाह वाह कयो भाई।
बचपन ते रहंदी हुई ऐं दिलि न उदास ही थींदी हुई मुंहिंजी अखियुनि जो रोईंदे मुंहिंजी अखियुनि जो रोईंदे पाणी जान थी वियो तूं छा विछड़ी वए पहिरीं मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तूं छा विछड़ी वए पहिरीं मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तोखां पोइ मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तोखां पोइ वेढ़ो वीरान थी वियो तुंहिंजे वेखां प्यारा ॾिस कहिड़ो हाल थी वियो आहे तुंहिंजे वेखां प्यारा ॾिस कहिड़ो हाल थी वियो आहे जीअण बि मुंहिंजो जानी बसि मौत मिसाल थी वियो आहे मुंहिंजूं ख़ुशियूं ख़तमु थी वियूं मुंहिंजूं ख़ुशियूं ख़तमु थी वियो है नुक़सान थी वियो तूं छा विछड़ी वए पहिरीं मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तूं छा विछड़ी वए पहिरीं मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तोखां पोइ मुंहिंजो वेढ़ो वीरान थी वियो तोखां तोखां पोइ वेड़ो वीरान थी वियो असांजूं दुआऊं इहे ई आहिनि त कंहिंजो पीढ़ीअ खां विछड़े न ऐं हुनजो वेड़ो वीरान न थी सो हिते वठंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी था अचूं पोइ वरी कचहरी कंटिन्यू रखूं था ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे वरीकार चऊं था ॾाढी सुठी कचहरी थिए पई मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ऐं केस नागपाल साहिब असां गॾु आहिनि नागपाल साहिब हर इंसान जो पंहिंजो पंहिंजो तरीक़ो आहे मालिक सां ॻांढापे जो जीअं मुराक़बे जी पाण ॻाल्हि कईसीं त पोइ सूफ़ी कीअं ॻंढिजे सूफ़ी कीअं थो पंहिंजे मालिक खे रिझाए माना दाता खे पंहिंजे भॻवान खे पंहिंजे धणीअ खे कीअं परचाए थो कीअं आहे अहिड़ो सिलसिलो साईं इन लाइ इहो सम्झणो पवंदो त मालिक आहे किथे आहे छा मुंहिंजे नज़र में दुनिया जा 80% खां वधीक माण्हू मालिक खे सुञाणनि कोन था अच्छा पंहिंजे लेखी आहिनि बसि सही हाणे इन लाइ बि मां वरी कोट कंदुमि कंसेप्ट ऑफ गॉड तस्वुर अलोहियत या नहजुल बलागा मां सिखी सघिजे थी तस्वुर अलोहियत हिकिड़ो अलॻि किताबु आहे तकी साहिब आहे मूं वटि उहो हाणे मां हिनखे सवली सिंधीअ में ॿुधायां त रब आहे छा ठीकु आहे साईं हा साईं दिल बदस्त आवर के हजे अकबर अस्त हे मौलाना रोम तो पढ़ा अज हजार काबा यक दिल बेहतर अज रब किथे रहंदो आहे दिलनि में रहंदो सही सही मां ओपन राज़ ॿुधायां थो जे तो परियां दी सिक हाँ उन ड्राह कहीं दा सिंधी आहे न बाबा फरीद गन शकर जो कलाम आहे असां हुनखे चवंदा आहियूं पहिरियों सिंधी सराइकी पंजाबी शाइर पहिरियों जे तो परियां दी सिक रब सां मिलणु चाहियो था न सिधी ॻाल्हि थो करे हाँ उन ड्राह कहीं दा त हू जेको मूं फारसी बैत पढ़ियो अज हजार काबा यक दिल बेहतर अज मौलाना उनजी या हुनजी सिंधी कयां हज़ारनि काबनि खां बि हिकिड़ी इंसानी दिलि वधीक आहे बहितर आहे छो छो काबा बनगाहे खलील आज़र अस्त माना हज़रत इब्राहिम जो ठहियल आहे दिल गुज़र गाहे जलील अकबर अस्त दिल तुंहिंजी में जलील अकबर सभ खां वॾो अल्लाह अकबर रहे थो
त जेकॾहिं तव्हां रब सां मिलणु चाहियो था त माण्हूअ खे न ॾुखोयो, हिन खां वधीक सवली एक्सप्लेनेशन नथी थी सघे। त रब माण्हुनि में पसो, हाणे मां गीता थो ॿुधायां, जन शेवा जनार्दन शेवा। जन माना इंसान, इंसान जी ख़िदमत अल्लाह जी ख़िदमत आहे। ॿियो मां हिकिड़ी कॉमन सेंस जी ॻाल्हि, मुंहिंजो दिमाग़ आहे फॾई, मां सोचींदो आहियां तव्हां अलाह खे ज़ोर ॾींदव, पाणी भरे ॾींदवसि, न कहिड़े कमु ईंदवसि, तव्हां अलाह जी कहिड़ी ख़िदमत कंदव। इन करे अलाह डिक्लेयर कयो त बाबा हुकूकुल इबाद हुकूकुल अलाह खां बहितर आहिनि। इंसाननि जा हक़, इंसाननि जूं दिलियूं। हाणे इस्लाम में त केॾियूं हुज़ूर जन जूं हदीसूं आहिनि त बाबा तव्हां जेकॾहिं ख़ुशहाल आहियो, भरिसां ग़रीब रहनि था, पहिरीं त उन्हनि सां ख़ुशहाली वंडियो, ज़कात जो तसवुर इहो नथा वंडे सघो त जेको फल फ्रूट खाओ था उन जूं खलूं ॿाहिरि न फिटी कयो। जेकॾहिं को बोड़ रधो थिया गोश्त मुर्गियूं ठाहियो था त इहे कोशिशि कयो त उनजी ख़ुशबू उतां न पहुचे। हीअ छा आहे? इंसान जे दिलनि में अलाह रहे थो। त जेकॾहिं रब खे पाइणो आहे त ख़ुशि अख़लाक़ी घुरिजे। इन ते तव्हांखे मां हिकिड़ी हदीस ॿुधायां, सही बुखारी जी, त मूंखे अख़लाक़ खे बुलंद तरीन दर्जे ते पहुचाइण खां मोकिलियो वियो आहे। हुज़ूर जन जा लफ़्ज़ आहिनि। त जंहिंमें अख़लाक़ कोन्हे, जंहिंमें मोहबत कोन्हे, जंहिंमें एहसास कोन्हे, माण्हू बि ईअं चयो, उहो इंसान न आहे। लतीफ़ साईं जो बेत पढ़ियोसीं, इहो को ॿियो फ़हम, पोइ इहो ई फ़हम आहे। ॻाल्हि पधरी पटा सही सिधी ॻाल्हि आहे। ठीकु आहे, सवले लफ़्ज़नि में वाह जी ॻाल्हि तव्हां पकड़ी। चलो इहो बि ठीकु आहे, इहो बि ठीकु आहे न, इहो बि ठीकु आहे, अञा का बि ॻाल्हि आहे। तव्हां पाण ज़हीन माण्हू आहियो, शाइर आहियो। वाह जी ॻाल्हि अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॿुधाइण जहिड़ा न आहिनि हूंदा, सम्झण जहिड़ा हूंदा आहिनि। ॻाल्हियूं सलन न जहिड़ियूं। वाह 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 वाह। सही था चओ, बिल्कुलु। असां मैडम पंहिंजी जेका गुफ़्तगू थी पे त जेके माण्हू हेल्प कनि था, तव्हां हेल्प करियो था त तव्हां इहो बि करियो था त उन्हनि खे मोटिवेट करे त हू पंहिंजो बिज़नेस पाण खोलनि, छो जो उहे आदी थी वञनि था तव्हांजी हेल्प जो, तव्हांजी मदद जो, पोइ उहे घुरंदा ई रहनि था। बिल्कुलु, तव्हां ॾाढो सुठो सवाल कयो। मां इन शइ जे असां सभु बल्कि इन जे ख़िलाफ़ु आहियूं त असां कंहिंखे हेबिचुअल कयूं त बसि उहे वठंदा रहनि ऐं पंहिंजूं जेके नीड्स आहिनि, ज़रूरतूं आहिनि, पूरियूं कंदा रहनि। ऐं इहा हिकिड़ी तमामु बैड हैबिट आहे, असां इहा माण्हुनि में डेवलप करणु नथा चाहियूं। इन जे करे असां कोशिशि कंदा आहियूं, हा ॾिसंदा आहियूं हिते तमामु घणी सख़्तु ज़रूरत आहे ऐं हिननि जी करणी आहे त पोइ कंदा आहियूं। ऐं जिथे सम्झंदा आहियूं न हिननि खे मोटिवेट करे ऐं हिननि खे अॻियां खणी अचिणो आहे त यकीन कयो उन्हनि खे अॻियां खणी ईंदा आहियूं। जीअं कुझु लेडीज़ आहिनि त मां उन्हनि खे सर्वे कयो हिते ई कराचीअ में हिकिड़े ॻोठ में, त उहे सिलाई कढ़ाई सुठो करणु पियूं, सिर्फ़ु पंहिंजो या कीअं। पोइ मां उन्हनि खे चयो त ॾिसो तव्हां मूंखे चवणु न खपे जेके एहसास प्रोग्राम या हे हो पैसा वठंदियूं आहिनि, त उन मूंखे चयो त तव्हां जेको आहियो हिते सरगर्म आहियो, असांजो नालो रजिस्टर कराए ॾियो। त मां चयोमांसि तव्हां नालो रजिस्टर कराए हर महीने वञी उते बीहो, लाइन में लॻो, ऐं इहा हिकिड़ी तव्हांखे ख़ैरात ॾिनी वञे थी। तव्हां इन खे माना ईअं न सम्झो त असांजी मदद कई वञे थी, ख़्वारी केॾी आहे। इन खां सुठो आहे जेको तव्हांखे हुनर आहे तव्हां उहो कयो। पोइ उन में असां कुझु ईअं कयोसीं जो कुझु लेडीज़ खे सिलाई मशीनूं वठी ॾिनियूं ऐं उन्हनि खे ट्रेनिंग कराईसीं। जीअं इन में मलीर में कुझु ट्रेनिंग सेक्शन आहिनि, उन में उते सिलाई सेखारींदा आहिनि, त उते मां उन्हनि लेडी खे वठी वञी उन्हनि खे उते एडमिशन कराई ऐं उन खां पोइ डेली मां उन्हनि खे चयो तव्हां अचो वञो सिलाई सिखो, ऐं विदिन 6 मंथ हू सिलाई सिखी वियूं। ऐं उन खां पोइ हाणे घर वेठे यकीन कयो 60-70,000 हू आराम सां मंथली पंहिंजो अर्न करे वञनि। ऐं उन खां पोइ वरी जेके छोकिरियुनि खे कढ़ायूं अचनि थियूं, उहा घर में वेठियूं आहियो बाबा तव्हां उहो कढ़ाई करे छॾियो। ऐं नंढी एज जूं आहिनि त तव्हां एटलीस्ट मैट्रिक इंटर त कयो। गवर्नमेंट स्कूलनि में बिल्कुलु फ्री आहे पढ़ाई, का फीस कान्हे, का बोर्ड जी फीस तक फ्री आहे। तव्हां अचो त सही। हा, त उन्हनि खे मोटिवेट करे ॿिनि माण्हुनि खे रोज़गार मिली वेंदो। ॾिसो कढ़ाई सिलाई तव्हां करियो था, उनखे सेल वरी आऊं थी करियां, त माना तव्हांखे बि पैसा मिलंदा, मूंखे बि पैसा मिलंदा, माना ॿ जेके तबका आहिनि उहे इंगेज थी वेंदा ऐं उन्हनि जे रोज़गार जो ज़रियो थी वेंदो। सो ईअं काफ़ी माण्हुनि खे असां ईअं मोटिवेट करे ऐं उन्हनि खे पंहिंजे रोज़गार सां बि लॻायो आहे। ऐं कुझु जेके ॿार अहिड़ा आहिनि जेके स्कूल नथा
नथा वञी सघनि, उन्हनि खे ख़बर कोन्हे, या उहे वरी घरनि खे उनखे सपोर्ट करणु ज़रूरी आहे। पोइ उन्हनि खे हिकिड़ो टाइम ॿुधायो त बाबा सुबुह जो तव्हां स्कूल वञो, असांजा स्कूल जेके डबल शिफ्ट में आहिनि उन्हनि जो 12 बजे ताईं टाइम आहे, तव्हां 12 बजे ताईं स्कूल वञो, शाम जो को कमु कयो, राति जो थोरी पढ़ाई कयो। मां चयो असांजा जेके वॾा वॾा प्रोफेसर अथव न, वॾा वॾा सियासतदान, आलिम, अदीब, मां चयो ईअं ई सरकारी स्कूलनि मां पढ़ी आया, असां पाण सरकारी स्कूल जी पैदावार आहियूं। हा, इहो हाणे थी वियो आहे त प्राइवेट स्कूल हुजे, अहिड़ो हुजे, ट्यूशन, प्राइवेट, कोचिंग, इहे मां चयो हाणे थिया आहिनि, इनखे छॾे ॾियो। बसि उन्हनि खे थोरी न मोटिवेशन जी ज़रूरत आहे, जीअं ॻोठनि में, ऐं बसि माण्हू हिकिड़ो माइंड ठाहे था वेहनि, छो त उन्हनि वटि न सोर्स ऑफ इनकम न आहे, त बसि असां मतिलबु हे कमु कयूं, हिन मां पंहिंजे घर जो गुज़र सफ़र कयूं, उन्हनि खे थोरो मोटिवेट कजे, रस्तो ॾिजे, उन्हनि खे वठी करे वञी स्कूल में दाख़िल करायो, बाबा ॾिसो किताब फ्री मिलिया तव्हांखे, यूनिफॉर्म फ्री मिलियो, तव्हांजी का फीस कान्हे, इवन अगरि ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां कई पर नौजवाननि जो जी गबूल साहब खां पुछा जी उन्हनि खां ई पुछम त नौजवाननि जे बारे में त असांजा जेके मोटिवेट कयो था तव्हां खे आणियो था पंहिंजी फील्ड में न बिल्कुल ऐं सम्झा तो नौजवान जेके आहे उहे ज़्यादा कमु करे सघनि था। मिसाली ॻाल्हि आहे, मुंहिंजो एज आहे, ऐं जल्दी उथी सघां थो, राति बि अगरि कम मां निकिरी वञा पोइ राति देरि सां सुम्हां, को मसइलो कोन हूंदो आहे, इंसान जो जिस्म अहिड़ो हूंदो आहे। पोइ काफ़ी दोस्त आहिनि मुंहिंजा जेके स्कूल मां पढ़नि था, अञा ताईं यूनिवर्सिटीज़ मां पढ़नि था, जेके सभिनी खां कॾहिं हाल अहवाल थींदो आहे, छा कंदा आहियो मैसेजिस मां या छा न, तो व्हाट्सअप मां या कंहिं थ्रू पोइ पुछंदो आहियां अवां पढ़ो था सही, लेकिन हुन सां गॾु को एक्टिविटी या छा, भले को बि सोशल एक्टिविटीज़ कहिड़े बि फील्ड मां वञो, लेकिन कयो सही। हिन मां छा लाइ अवां आख़िर न आख़िर सम्झी वेंदो की राइट वे कहिड़ो आहे। पोइ आउं काफ़ी पुछंदो आहियां, लेकिन मसइलो इहो आहे की अॼुकल्ह फ़ोन जेको आहे सुठे मां सुठो शइ बि आहे, ख़राब मां ख़राब शइ बि आहे, गेमिंग्स वग़ैरह, सोशल मीडिया, फेम हासिल करण जे चक्कर मां, मतिलबु टाइम अगरि हिकिड़े शइ खे असां ज़्यादा ॾींदासीं पोइ उहो ख़राब बि आहे असांजे लाइ, मैनेज करणु, पोइ असां पंहिंजो विजन भुली वेंदा आहियूं उन चक्करनि मां। पोइ आउं उन्हनि खे सम्झाईंदो आहियां यार भले तव्हां भले हर शौक़ु पंहिंजो कयो, गाॾियुनि जो शौक़ु आहे, यूथ खे हेवी बाइक्स जो शौक़ु आहे, गेमिंग जो शौक़ु आहे, ऐं चयुमि भले अवां कयो, लेकिन अवां थोरो सोशल थी वियो, कोशिशि कयो, हिन मां काफ़ी बहितरी ईंदो, नॉलेज बि मिलंदो, असां ॿिए जी हेल्प बि करे सघंदासीं। बिल्कुलु गवर्नमेंट जेके आहे, मिसाली ॻाल्हि अगरि असां स्कूलनि जो ॻाल्हि कयूं, असांजे सिंध मां जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते आबादी बि मतिलबु हिकु ॻोठ आहे, पोइ कई 100 किलोमीटर मां ॿियो ॻोठ आहे, पोइ हुते हिकिड़ो स्कूल गवर्नमेंट बनायो, लेकिन मसइलो इहो आहे अगरि गवर्नमेंट को टीचर हायर बि करे थी त टीचर हाज़िरी लॻाई हली वेंदा आहिनि, पोइ केरु हाणे पुछण वारो बि गवर्नमेंट रखे या छा रखे, पोइ असांजो टीचर बि हिकिड़े असां मां ईंदा आहिनि न, पोइ टीचर जो या असांजो फ़र्ज़ु आहे कि माने असां बि सिंसियरिटी सां पंहिंजो कमु कयूं, असां मां सिंसियरिटी कोन आहे, वक़्त जो पाबंदी कोन आहे। सही था चओ, बिल्कुलु। मितल साहब तव्हां इहो ॿुधायो त ही ओवरऑल जेको तव्हांजो कमु आहे उहो सिंध ताईं महदूद आहे या अॻिते बि किथे आहे? हा बिल्कुलु, असांजो सभ खां पहिरियों सिंध फोकस आहे। हा, त असां सिंध में हाणे असांजा पूरी डिस्ट्रिक्ट में असांजो सिलसिलो मेंबरशिप जो पूरो थिए पियो। अच्छा, उन में असां हाणे कार्ड डिस्ट्रीब्यूट कयूं पिया, उन्हनि खे छा आहे त कार्ड पहचान आहे, तंज़ीम जो कार्ड न आहे त कुझु न आहे। कल्ह मुंहिंजो प्रोग्राम हुयो नौशरो फेरोज़ में, उते जीअं यंगस्टर जी ज़िक्र थियो त माशाल्लाह नौशरो फेरोज़ जी जेका डिस्ट्रिक्ट जी बॉडी आहे उहे बि सभु यंग दोस्त आहिनि, तक़रीबन 25 साल खां घटि जा टोटली, ऐं जेका सिटी ठहियलु आहे उहा बि 25 खां घटि जी आहे, ऐं जेका असांजी तालको ठहियलु आहे उहो बि हिकिड़ो ज़बरदस्त उन्हनि आहे। ऐं असां हर डिस्ट्रिक्ट में अवेयरनेस प्रोग्राम कंदा आहियूं त जीअं माण्हुनि खे ख़बर पए। असां वटि हिकिड़ो मैटर आहे कारोकारी जो सिस्टम आहे, नंढनि ॿारनि सां तशद्दुद, उन खां अलावा इलाही सारा सिस्टम अचनि था, त उन जे लाइ बि असां सेमिनार कराईंदा आहियूं। हर डिस्ट्रिक्ट में असांजे सखर में हिकिड़ो वॾो सेमिनार थियो, उन में असां हिन कारोकारी ते, पर असांजूं वधियूं असांजूं भेनरूं खोड़ साथ ॾींदियूं आहिनि। मां सलाम ॾींदो आहियां पंहिंजी भेनरुनि खे। हाणे कराची में नेक्स्ट जेको आहे संडे ते हिकिड़ा बाइक्स रैली ऐं गाॾियुनि जी रैली निकिरे पई, तव्हांखे बि दावत ॾींदासीं असां, त उहा असांजी आहे, असांजी जनरल सेक्रेटरी आहे सूबे सिंध लेडीज़ विंग जी ताहिरा
पंहिंजो तारा जे नाले सां मशहूरु आहे ऐं उहा हिन ऐं धीअ असांजी परवीन तारिक साहिबा ऐं पंहिंजो मारवी आबदा साहिबा इन्हनि जी लीडिंग में इहा शइ थिए पई सो इनशाला इहा बि हिकिड़ी अवेयरनेस आहे। अच्छा उनजो छा मक़सदु आहे? उनजो मक़सदु इहो ई आहे पंहिंजी तंज़ीम खे अॻिते खणी ॿुधाइणु ऐं हिकिड़ी शइ ॾसणु हा त हीअ शइ उन में असांजो फ्लेक्स लॻल हूंदा गाॾियुनि में असांजी कैप पियल हूंदी उन में हिकिड़ी शइ ॿुधाए पिया त ख़ैर जो अमल आहे बाबा हीअ शइ आहे दुनिया में ऐं मां अव्हांजे चैनल में वरी कम जी ॻाल्हि इहा ॿुधायो त बाइक तव्हां ॾींदो या काहे अचो पंहिंजी साईं हाणे असां ॾिसो इहे काहे अचण जे लाइ खोड़ माण्हू फोन था कनि त असां काहे अचूं इहे वॾी दुनिया में भला माण्हू पिया असांजो दावत न असांजे धका ईंदो त पंहिंजी बाइक ते खणंदासीं तव्हांखे। असां हिन मैसेज इहो ॾींदासीं वुमेन एम्पावरमेंट असांजो मेन मैसेज जेको इहो हूंदो हुन में असांजूं खोड़ सारियूं अञा मैसेज टाइम न आयो आहे सही माना प्रॉपर मैसेज पोइ था वठूं कलाम वठूं पहिरियां साईं साईं साहब वाह कयो किस्मत सां मेला त थींदा आहिनि किस्मत सां मेला त थींदा आहिनि इहे यार के जान वींदा आहिनि जीअं वियो हलियो आहे वई दिलि सड़ी नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी हो नथो मुंहुं ॾेखारे दिल दिल बरसावई यारी नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी दिल दिल बरसावई यारी नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी हो नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी मुंहुं ॻोल्हियो वायकी इल्ताफ़ चए मुंहुं ॻोल्हियो वायकी वियो यार हितड़ा ख़बर पई पकी ॾिठो माथे दग ते पिया ॻोढ़ा गड़ी नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी हो नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी मुंहिंजी दिल दिल बरसावई यारी नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी हो नथो मुंहुं ॾेखारे वञे थो लड़ी वाह
वाह नथो मुंहुं ॾेखारे सो ॾाढो सुठो कलाम पाण ॿुधोसीं मज़ो आयो ऐं मज़े खे न ॿीणो करण जे लाइ अञा हिकिड़ो ब्रेक असां वटि आहे जी बिल्कुलु ऐं हींअर बि ब्रेक जो ई टाइम थी वियो आहे सो केॾांहुं न वञो असां सां गॾिजो सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध मुंहिंजे सिंध खे सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ख़ुशि आमदीद तव्हां सां गॾु आहियो असांखे ख़ुशी आहे हिन ॻाल्हि जी फीडबैक तव्हां ज़रूरु ॾियो त अॼोको प्रोग्राम तव्हांखे कीअं लॻो नागपाल साहिब असां सां गॾु आहे नागपाल साहिब मूंखे यकीन ॾाढो सुठो लॻो हूंदो ईअं न नागपाल साहिब शाह साईं जी शाइरी जीअं हाणे पाण तव्हां बि पढ़ो पिया अॻे ज़माने जी जीअं ॻाल्हि निकिती त अदा मेतले साहिब चयो त हुनजी अमड़ या पुराणियूं जेके जुग जूं औरतूं या मर्द हुया त उन्हनि खे शाह साहिब यादि हूंदो अॼुकल्ह जे कंहिं मतिलबु नौजवान खे बि नथो यादि पवे यादि हूंदो उहो ई उहे सम्झंदा हुआ हालांकि उहे एजुकेटेड बि न मतिलबु स्कूल या कॉलेज यूनिवर्सिटी करे न विया हुआ असां एजुकेशन अगरि इनखे चऊं था त उहे वयल बि न हुआ तंहिं हूंदे उन्हनि खे यादि हूंदो उहे सम्झंदा हुआ हाणे छो नथी यादगिरी थिए कारण छा आहे इन जो जवाबु मिलंदो छो जेसिताईं इहो छो न पुछंदव हा हा छो आख़िर छो हुननि खे प्यार हो अच्छा अॻूं तव्हां पुछो रब खे पाण जो हिकिड़ो ई लफ़्ज़ आहे उहो प्यार रब छा आहे रहमत रब छा आहे प्यार हुननि खे प्यार हूंदो जंहिं वटि प्यार हूंदो न उहो अज़बर थी वेंदो ख़ुदि ब ख़ुदि उहो लतीफ़ जो हिकिड़ो बैत ॿुधंदा हुननि खे यादि थी वेंदो असां चाहियूं था त हेॾी वॾी शख़्सियत पंहिंजे नए नसुल खे ट्रांसफर कयूं इन लाइ जेके बि ॾिसंदड़ ॿुधंदड़ मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि था उहा इहा आहे त पहिरीं त वॾा जेके पाण नथा शाह जो शहर पढ़ी सघनि न सम्झी सघनि कल्याण आडवाणी जो रिसालो आहे मुंहिंजे ख़्याल में सभिनी खे ख़बर आहे पर मां वरी दोहरायां थो माना सां मुकमिल उनखे पढ़ण सां जेसिताईं सम्झंदासीं न तेसिताईं सही तरीक़े सां यादि बि न पैदा थींदो उहो बैत यादि बि न थींदो त असां हींअर हिकिड़ी आहे नंढड़ा नंढड़ा किताब कढिया अथऊं ॿारनि लाइ जंहिंमें ॿ बैत आहिनि तमामु थोला लिखियल उनजे हिकु हिकु लफ़्ज़ जी माना आहे उहे बैतनि वारा किताब पंहिंजे ॿारनि खे ॾियो मां थो चवां त सिंधी ॿोली ऐं शाह जेकॾहिं तव्हां नए नसुल खे ट्रांसफर नथा कयो त इहो ॾोह आहे क़ौमी ॾोह आहे छो त लतीफ़ साईं रुगो शाइर न आहे साईं त चयो न साईं त जेतो बेत भाया आहिनि से आयत जी त उहो असांजी तारीख़ असांजी जाग्राफी असांजी ॿोलीअ जो दस्तावेज़ आहे रसालो जी तव्हांखे लाड़ आहे विचोलो आहे काछो आहे ॾिसणो आहे त लतीफ़ खे पढ़ो उहे ॿोलियुनि जा लफ़्ज़ अहिड़ा लफ़्ज़ तॾहिं मां चवां थो माना सां पढ़ो हाणे जीअं मां हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾियां इश्क़ न आहे रांदि जो कंस खे गभरू हाणे आम माण्हू छा चवंदो आहे गभरू माना जवान साईं इहा माना पंजाब जी आहे गभरू जवान हिते असांजे इलाइक़नि जे ॿोलियुनि जो फ़र्क़ु आहे न जेसिताईं तव्हांखे लफ़्ज़ नथा अचनि गभरू चइबो आहे ॿार खे ही का ॿारनि जी रांदि न आहे जेको अची इश्क करे हाणे माना ॾिसो ऐं तव्हां चवंदव जोधन जवाननि जी रांदि न आहे त पोइ बेवकूफ़ी आहे जोधा जवान ई त इहा रांदि कंदा इश्क न आहे रांदि जो कंस खे गभरू जीअ जुसे ऐं जान जी हाणे जेके इश्क सम्झणु चाहिनि था जो ॻाए थो वेठो आहे छा जीअ जुसे ऐं जान जी भञे जो हेकांद हिनखे टोड़े छॾींदो कीअं सिसी नेज़े पांद उछिल त ॿध थिए हाणे ॿुधायो हे कहिड़ी शइ आहे हुनखे एक्सप्लेन थो करे हिकिड़े बैत में तव्हांखे ख़बर पइजी वई त इश्क छा खे चइबो सर पर कॾहिं कॾहिं इहा शइ बि थींदी आहे त असां जेका शइ उन लैंग्वेज में पढ़ंदा आहियूं उहा वधीक सही हूंदी आहे असां उनजी माना कंदा आहियूं त उहा बिल्कुलु ॻाल्हि ई अलॻि थी वेंदी आहे उनजो मक़सदु ई अलॻि थी वेंदो आहे मटिजी वेंदो आहे मक़सदु मां उहो चयो त ॿोलीअ जे कॉन्टेक्स्ट सां जी मां लफ़्ज़ जी ॿुधाई जी अहिड़े नमूने सां खोड़ बैत आहिनि जंहिंजी माना असां ग़लति सम्झूं था छा लाइ त उन ॿोली जे हवाले सां असां ॿोली ॼाणूं नथा माना त यादि पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब इहा रमज़ कहिड़ी आहे भला वाह जी ॻाल्हि कयो हीअ त सॼो तसव्वुफ़ आहे ॿुधो भला पाण ई पसे पाण खे पाण ई महबूब पाण ई ख़ल्क़े खूब पाण ई तालिब तन जो हीअ सॼो तसव्वुफ़ आहे हिनखे वहदतुल वजूद चइबो आहे अच्छा माना वजूद सिर्फ़ु हिकिड़ी हुन ज़ात जो आहे छो असां कुझु वक़्त खां पोइ न हूंदासीं सच आहे न मौत बरहक आहे न अबा ॾाॾा पर ॾाॾा किथे आहिनि हू आहे
हू रहंदो, हू हमेशा खां आहे। इनखे गुरु नानक डिफाइन थो करे, आद सच माना अज़ल खां, जुगाद सच सभिनी जुगनि में, है भी सच, अॼु बि उहो ई सच आहे, नानक होसी भी सच, अॻिते बि उहो ई रहंदो। त ही सभु कुझु पाण आहे, ही आहे सही तालीम ॿिनि लफ़्ज़नि जी, पाण ई पसे पाण खे। क़ुरानी इल्मु चवां त पाण हिकिड़ो वॾो खज़ानो आहे हुस्न जो, जमाल जो जी, ऐं चयूं त मां हिनखे विरहायां त ही संसार पैदा कयो। ठीकु साईं। ॿी जेका सभिनी खां आयत अचे थी, मां तुंहिंजे शहर खां बि क़रीब आहियां। अॻु मूं तव्हांखे चयो त अलाह दिलनि में वसंदो आहे, मां तव्हांजे शहर खां बि क़रीब आहियां, माना किथे आहियां, तुंहिंजे अंदरि आहियां। हाणे पैसा तव्हां रखो था टिजोड़ी में, ॻोल्हियो था ॿाहिरि, सॼे घर में ॻोल्हियोसि, लभंदा न। अलाह साईं जिते रहे थो दिलनि खे बचायो, दिल बदस्त आवर, दस्त हथ खे सरन खे एक्सप्लोर कीअं कजे, कंहिंखे दिल खे ऐं उन्हनि खे, माना जीअं अलाह ताला खे, अलाह ताला अंदरि आहे, असां एक्सप्लोर कीअं करियूं असां समाधि सां, मराक़बे सां। ॾिसो न तसव्वुफ़ जा 2 हिसा आहिनि, हिते सूफ़ी यूनिवर्सिटी आहे न, उहे क्यूरिकुलम पिया ठाहिनि, त मूंखे घुरायूं साईं ॾिसो किताब असांजा कीअं, वयमि ॾिठुमि ॾाढा चङा सुठा, के रिकमेंड कया मां, पोइ चयोमानि भला प्रैक्टिकल, तो वाइड़ा थी विया, प्रैक्टिकल छा साईं, हाणे तव्हां बि हिते ॿुधंदड़ जेके ॾिसंदा वाइड़ा थींदा, तसव्वुफ़ जो प्रैक्टिकल। कलंदर शाह लकियारी मुंहिंजो ज़रे घटि उस्ताद आहे, छो त मुंहिंजे यूनिवर्सिटी में उस्ताद हो, उहो हुते मौजूदु हो, तमामु बहितरीनु माण्हू, बहितरीनु सूफ़ी। उन चवनि था नागपाल साहिबु सही थो चए, चईसीं प्रैक्टिकल छा थींदो, प्रैक्टिकल थींदो आहे मेडिटेशन। तव्हांजो सुवाल त उन रब ताईं जेको तव्हांजे दिलनि में रहे थो पहुचजे कीअं, इश्क सां, सिर्फ़ु इश्क सां। ऐं इश्क तॾहिं थींदो, इश्क उहो जेको तव्हां नंढड़ा गाना ॿुधो था न, जॾहिं सभु कुझु विसरी वेंदो तॾहिं उहो इश्क आहे, सही सही असली इश्क उहो, सही सभु कुझु विसरे, त उन इश्क जे ज़रिए पहुचबो। ऐं उनजो राज़ आहे समाधि, मराक़बो, मेडिटेशन। उन मेडिटेशन खे जेका पहुचाईंदी ट्रांसेंडेंटल चइबो आहे, सभिनी खे ट्रांसेंड करे वञे। जंहिं लाइ मूं तव्हांखे ॿुधायो त मां नीदरलैंड वियुमि, उते एॾा साइंटिफिक मर्कज़ ठहिया पिया आहिनि ज़बरदस्त, छा त असां वटि इहे शयूं सम्झनि ई नथा। असां इन जो फ़ाइदो रुॻो रब सां मिलणु न आहे, हीअ ज़िंदगी टेंशन, स्ट्रेस, स्ट्रेन जी आहे। अॼु जे साइंस मुताबिक़ तव्हांजा ब्लड प्रेशर, अल्सर, मिठा पेशाब ऐं दिलि जा दौरा सभु हितां जी पैदावार आहे। हीअ अवल माण्हू न ॼाणंदा। सही ॻाल्हि आहे। 80% बीमारियूं तव्हांजे फ़िक्रात मां, टेंशन मां पैदा थियनि थियूं। इहा टेंशन डिफ्यूज़ कीअं थिए, तव्हां साइकोलॉजिस्ट ॾे वेंदो, तव्हांखे गोरियूं लिखी ॾींदो। अॼु जी दौर जा साइकोलॉजिस्ट असां ॾे मोकिलींदा आहिनि, रिफर कंदा आहिनि, त हिनखे मेडिटेशन सेखारियो, मेडिटेशन सेखारियो, तव्हांजो स्ट्रेस ख़तमु थी वेंदो। तव्हां पंहिंजूं अखियूं बंदि करे पाण खे सिधो करे सभिनी ख़्यालात खे छॾे रुॻो रब जे नाले खे यादि रखो। माना सभु कुझु विसरे पर यार उहो न विसरे। लतीफ़ जे थ्रू यादि कयोसि। छा थो चए, मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, मंझां मुंहिंजे रूह जे वञे साजन विसरी, त मर लॻे लूह थर बाबी हो थी मरां। हाणे थर बि हलियो वियो, बाबी हो पखी हुन ट्रां ट्रां कंदो आहे, ईअं ट्रां ट्रां कंदो मरी वञा जेकर मां तोखे विसारियां त। हीअ आहे इश्क, हीअ आहे मिलण जो तरीक़ो। सर असां प्रैक्टिकली बव्हां खां सिखंदासीं, कॾहिं टाइम ॾिजो असांखे ज़रूरु। हा मैडम, तव्हां मैसेजिस जी ॻाल्हि पे कई त पोइ हाणे वक़्तु उहो अची वियो आहे। हाँ, जीअं सूफ़ीज़म जी ॻाल्हि पई हले ऐं तमामु ज़बरदस्त सर जी ॻाल्हियुनि में लिटरली असां बि काफ़ी कुझु सिखियो आहे। सो मां बि सिंधी अदब जी नंढड़ी हिकिड़ी स्टूडेंट आहियां ऐं इनशाला MPhil करणु वञा पई शाह साइंस ते इनशाला। सो बसि इहो ई मैसेज आहे त जीअं त बसि दिलनि में पहुचो, इंसान जी ख़िदमत कयो, जीअं हुकूकुल इबाद ते ज़ोर ॾियो, इंसाननि जी ख़िदमत कयो, इंसाननि खे सोचो सम्झो त हो छा था चाहिनि या उन्हनि जी एक्सपेक्टेशन छा आहे असां खां,
अगरि असां इहा शइ सम्झी वञूं ऐं असां इंसान खे इंसान करे सम्झूं न त असांजो मर्तबो वाक़ई इंसान वारो थी वञे। असां हिते सिर्फ़ु माण्हू थी गुज़ारियूं पिया ऐं पाण खे इंसान सम्झंदा आहियूं। माण्हू हुजणु ज़रूरी आहे ऐं माण्हू तॾहिं ईंदो जॾहिं असां इंसान जी दिलि खे इंसान जी विश खे सम्झंदासीं, उनजी मदद कंदासीं, उनजी हेल्प कंदासीं। ऐं उहो ईअं कोन्हे त को हरू भरू माली या हो कंहिंखे हो करणु, मतिलबु इंसान खे सम्झूं बसि ऐं उन सां मोहबत कयूं। सही था चओ। टाइम ख़तम थियण वारो आहे, तव्हां नौजवान जेके ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे छा चवणु चाहींदा? बिल्कुलु साईं जी बार बार हिकिड़ो अल्फाज़ उहो कयो इश्क, पोइ नौजवान नस्ल जे नज़र मां जेके इश्क आहे न उहा अव्हांखे ख़बर आहे इहो इश्क जेको हूंदो आहे इन्हनि खे चवंदा। उनजो मैसेज आहे उन्हनि खे कि हीउ जेको इश्क साईं चयो, इश्क जो मतिलबु इंसानियत सां इश्क, न कि हिकिड़े इंसान सां इश्क, सभु इंसानियत सां। पोइ जॾहिं सभु इंसानियत सां इश्क कंदा मतिलबु हर कंहिंजे कमु अचणु, हर कंहिंजे अचणु, मतिलबु हिकिड़े सोशल थियणु, इहो मैसेज आहे मुंहिंजो। ऐं ॿियो ॻाल्हि इहा की असांजे नौजवान आहिनि असां सिंध जा आहियूं, पोइ सिंधी जेके आहे ॿोली ऐं सिंधी पढ़णु लिखणु इलाही नौजवाननि खे कोन थो अचे। मुंहिंजो मैसेज आहे की असांखे खपे पंहिंजे ज़बान खे न भुलियूं, जेके बि भले ॿिए क़ौम जा आहिनि लेकिन सिंध मां रहूं था सिंधी साईं। मुंहिंजो बि सनियो ज़रूरु हूंदो। मुंहिंजो इहो सनियो आहे त इंसान जी ज़िंदगी जो पल जो पतो न आहे। सही था चओ। ही साह मां अंदरि खणा थो, ॿार कढण जी बि मूंखे ख़बर न आहे, काई ख़बर न आहे। काई पल जी ख़बर न आहे त असांजो अमल उहो हुजे जो असांजे कोल ऐं फेल मां कंहिंखे तकलीफ़ न पुॼे, इहो ज़िंदगी में माण्हू धारे छॾे। ऐं ॿी गुज़ारिश इहा त इंसान पंहिंजी ज़बान सां सुञाणो वेंदो आहे। साईं जे ॿुधायो त हिकिड़ो वाक़ियो आहे त कंहिं बादशाह चयो वज़ीर खे सुठी शइ बि खणी आहे, ख़राबु शइ बि खणी आहे, त हिकिड़ी प्लेट में ज़बान खणी आयो त इहा चीज ख़राबु बि आहे, सुठी बि आहे। इहा जहिड़े तरीक़े सां के वरी सियाणा हूंदा आहिनि, थोरा तबियत जा तेज़ हूंदा आहिनि, पोइ चवंदा आहिनि मां नियत जो भलो आहे, ॻाल्हाईंदो तॾहिं तेज़ आहे। काई नियत तेज़ ॻाल्हाइण वारे जी न आहे, इख़लाक़ वारे जी नियत आहे। असांजा अंबिया, असांजा इमाम बा इख़लाक़ बेहतरीन लफ़्ज़नि सां ॻाल्हाइण बिल्कुलु आहे। नबीअ जी हदीस आहे त अव्हां कंहिंजी इज़त कयो, अव्हां जे इज़त में कमी अचे त मां उनजो ज़िम्मेदार आहियां। पंहिंजो प्रोग्राम पूरो थिए थो ऐं नागपाल साहिब जो त जेको बि अॼु पैगाम हुयो, गुफ़्तगू हुई, सॼो मैसेज ई मैसेज हुयो। साईं लख थोरा तव्हां प्रोग्राम में आयो। आख़िर में थईम साहिब तव्हां खां सुठो कलाम ॿुधंदासीं। बादल साईं तव्हांजी महिरबानी, मोहम्मद अली साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पियो। इरशाद जागीरानी, प्रेस सैयद मोकिलायूं था। जी लतीफ़ जी मिठी ॿोली। हाणे त ख़बर पई हूंदई पिरी हो त छाहे यार विछोड़ो, तकड़े करे तरस न कीछ गुल ढपण वारो जोड़ो, इस बसूरन सोड़ो ओ हाणे क्यों हूँ देर शाद जागीरानी गवर विछड़ी वञण जो ॻाल्हियूं करे, मुंहुं जुवींदो हुए अखियूं आलियूं करे, मूंखां विछड़ी मिठा कीअं थो भाई ॿुधा, मूंखां विछड़ी मिठा कीअं थो भाई ॿुधा, रोज़ विछड़ी वञण जो ॻाल्हियूं करे, मुंहुं जुवींदो हुए अखियूं आलियूं करे, मूंखां विछड़ी मिठा कीअं थो भाई ॿुधा, मूंखां विछड़ी